सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। किथां पिया इहे ख़्याल अचनि? ओ कैप्टन हू वेठो आहे, वॉल्ट विटमिन, एब्राहम लिंकन, सॼी ज़िंदगी जंग विड़ियो, जंग विड़ी 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 जॾहिं अमेरिका ग़ुलामीअ जे सिविल वार मां आज़ाद थियो तॾहिं एब्राहम लिंकन क़तल थी वियो। Oh captain, my captain, our fearful trip is done. The ship has weathered every rake. The prize heart is won. The port is near. The bales are here while people are exulting. But oh, drop of blood. Oh, the bleeding drops of red. Where on the deck my captain lies, fallen cold and dead. ए रत जा फुड़ो, जॾहिं ॿेड़ी अची किनारे ते पहुती आहे, सफ़र ख़ात्मे जे वेझो आहे, तॾहिं आउं मुड़ी ॾिसां थो पंहिंजे कप्तान ॾांहुं जहाज़ ते बीठल त मुंहिंजो कप्तान ॿेड़ीअ जे सतह ते फर्श ते किरियो पियो आहे ऐं उहो मरी चुको आहे। उन लम्हे जॾहिं असांजो सफ़र अची पुॼाणीअ ते पहुतो हो, इहे ख़्याल, इहो सफ़र, कमिटमेंट तोड़ करण, ख़्याल उहो जेको साबित कदम रहे, ख़्याल उहो न जेको थोरो कोसो वाव ॾिसी घबराए भॼी वञे, ख़्याल उहो जेको ॼमी बीहे जे सम्झे त पोइ कम वाट में एको हुई माण्हू वेह जो ढुक थिया, जीअं लुक लॻी तीअं रुक थिया, कयो हमला। ही अदीब उहे आहिनि, ही मरियम मजीदी, ही उहे सिर्फ़ु उहे अदीब आहिनि जेके घर में वेठा लिखंदा आहिनि। ही असां सां नसीम नगर जे चौक ते करप्शन जे ख़िलाफ़ धरणे में वेठल हुई मजीदी। ही रिंद, ही मुक़ाबले में मीरपुर ख़ास खां वठी कराचियुनि ताईं मुक़ाबले में, ही अज़ीज़ टालपुर ॾुखियुनि घड़ियुनि में पंहिंजे आवाम सां, पंहिंजे वतन सां, ही ॿियो सभु हुन लाइ चयूं त जेकॾहिं लेनिन लाइ चयूं त लेनिन जेकॾहिं ॿियो कुझु न करे हा, जेको लिखे ई रुॻो उहो लिखे हा तॾहिं बज़ीम हो, पर जेकॾहिं कुझु बि न लिखे हा ऐं जेका पार्टी ठाहे रुॻो पार्टी ठाहिया तॾहिं बज़ीम, ऐं जे पार्टी बि न ठाहिया, लिखे बि न हा, रुॻो जेको बालशविक इनकलाब आंदई उहो इनकलाब आणे छॾिया तॾहिं बज़ीम हो। त ही माण्हू अज़ीज़ तालपुर अदीब न हुजे, ही जेका अस्पताल में वेही सवें हज़ारे मिसकीन माण्हुनि खे मातरी जा, टणे मोहम्मद ख़ान जा, मोया जा, उन्हनि खे सालनि खां जेको अटेंड कंदो रहियो तॾहिं बि वॾो नालो आहे। पर जे ही कुझु न करे हा, सिंध जे उन्हनि करोड़नि माण्हुनि में जेके पंहिंजे नियाणियुनि खे कोन था पढ़ाइनि, उन्हनि मां हिकिड़ो अज़ीज़ पंहिंजी नियाणी खे पढ़ाए सिंध जे मैदान जे मुक़ाबले में आणे विझे तॾहिं बि ज़बरदस्त कमु आहे। त कंसिस्टेंसी ॼमी बीहण मसइला आहिनि। रोज़गार खपे, नौकिरी आहे, क्लिनिक बि हलाइणी आहे, सभिनी सां मूंसां हूंदा वकालत करणी आहे, क्लिनिक हलाइणी आहे। उहो इनाम शेख वेठो आहे, उनखे पढ़ाए रोज़गार बि करिणो आहे, वरी सिंध जे मसइलनि ते स्टैंड वठिणो आहे। महमूद मुग़ल वेठो आहे, दोस्त है, क्लिनिक भलानी हूंदुसि, हॉस्पिटल वञणी हूंदुसि,
हीउ सरवर नवाज़ आहे, हिनखे वञिणो हूंदो, हीउ मज़द अली सिंधी आहे, हिननि खे वञिणो हूंदो, कम बि करणा हूंदा। यूसुफ सिंधी वेठो आहे सॼी उमिरि किताब ॿिया, पर वरी रोज़गार, ॿार बि नंढड़ा हूंदा, उन्हनि खे बि पालणो हूंदो, बिजली जो बिल बि जमा कराइणो हूंदो। पोइ इहा कशमकश आहे। बुखारी चई वियो आहे, इन कशमकश, इन टकराव लाइ रोज़गार, ॿारनि जी परघोर ऐं वरी इल्मु, मुखालफ़त, लिखणु, ॼमी बीहणु। मञा थो सिंध तुंहिंजे सींध खे रत जी ज़रूरत आहे। मञा थो सिंध तुंहिंजे सींध खे रत जी ज़रूरत आहे, मगर रत खे वरी भाॼी ॻभे भत जी ज़रूरत आहे। मञा थो सिंध तुंहिंजी सींध खे रत जी ज़रूरत आहे, मगर रत खे वरी भाॼी ॻभे भत जी ज़रूरत आहे। चयाऊं सिंध ऐं सिंधियुनि जी छो तस्बीह पियो सोरी, चयमि हाणे पछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत। त वरी जॾहिं ख़तरा घेरीनि था, तॾहिं वरी अहिड़ा शाइर, अहिड़ा अदीब, उहे पंहिंजे रोज़गार खे, वसीलनि खे, रुकावटुनि खे पासीरे ते रखी वरी मैदान में लहनि था, पासीरो करियो। ऐं कमिटमेंट, हू उन काफ़िले जा माण्हू आहिनि। अञा कमिटमेंट में असांखे ओड़ायूं हूंदियूं, अञा असां में कमज़ोरियूं हूंदियूं, अञा असांखे जेतिरो कॉन्ट्रीब्यूट करणु खपे उन खां घटि कंदा हूंदासीं। कमिटमेंट त उहो हुई न लतीफ़ साईं वारी। सोचो कमिटमेंट जा मयार ॾिसो। कांधी कंग थियास, केरु कोन पुछण वारो। कांधी कंग थियास वहण जनाज़ो सुहिणी, केरु पुछण वारो ई कोन्हे। कांधी आहिनि कंग, ऐं जेको दरिया जो वहकिरो आहे। कांधी कंग थियास वहण जनाज़ो सुहिणी, बघा जे बेटनि जा कुल्हा तिन ॾिनास। अखे मल्क ॾिठास तोए मन काढो बेहार, मलाइक जी ॾिठई ओॾी महिल मन मेहार ॾे आहे, केरु पुछण वारो कोन्हे। मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, कमिटमेंट, मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, अॻियां उथी तिन खां पुनू पुछाई, अदा इताई को वियो साथ सॼण जो। लाश वञे पियो, मुनकर नकीर अची पहुतो है, उनखां पुछा या कान्हे त निमाज़ पढ़ी है, इससे कबूल के आपकी नमाज पढ़ी जाए। उन डप में कोन्हे त गुर्ज़ खणी हाणे हणंदा, दफ़न कंदा, मारींदा, मलाइक ईंदा, पोइ जन्नत जी हिकिड़ो ॾींहुं जेको हूंदो सो 50 लाइ हिसाब करे, मुंहिंजो त हिसाब करे मतियूं मुंहिंजी हलियो। जो 1 करोड़ 28 साल लाइ, 58 साल लाइ, घणा साल, उहो फलाणी शइ कज़ा करण जी हिकिड़ी सज़ा आहे, ऐं उहो ॾींहुं वरी हिकिड़ो 50,000 साल हूंदो आहे। उनखे जो मल्टीप्लाए करे किरड़ो सां सिर वियो हलियो माण्हू जो, डप में बेहोश थी वञे माण्हू। हेॾां अदा हितां वियो को वियो साथ सॼण जो। पुछई कान्हे त केरु आयो, केरु वियो, छा थींदो, का पुछा कान्हे। अलस्त रब्बुकुम जॾहिं कनि पियोम, कालू भला कलबसी तॾहिं तित पुछो चयोम, तही वेर कयोम। छा अलस्त रब्बुकुम, ॿुधाए केरु आहे तुंहिंजो रब? चवणो आहे त तुंहिंजो मुंहिंजो रब तूं आहीं न। तही वेर कयोम, वचन वेड़ी चनसी, वचन वेड़ी चनसी, कमिटमेंट ओॾां। तंहिंजे करे इहो जेको गस आहे हिननि अदीबनि शाइरनि जो, तोड़ करणु, ॼमी बीहणु, पंहिंजे वसीलनि जी जुस्तजू खे कुझु देरि लाइ पासीरो रखी हुन पासे बीह रहणु, पोइ इल्ज़ाम लॻंदा। पोइ मूंखां इल्ज़ाम आहे, हिन सभु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई हिन मुश्ताक। चए अदा जेको मूं पुछियोमांसि अॼुकल्ह बयान तव्हांजा पिया हलिया, चई साईं जेको सरगर्म हूंदो हुन ते त अटैक थींदो, जेको सरगर्म हूंदो ई कोन। जेका ठली भित आहे, सिर जेका तव्हांजे पेर में ईंदी उनखे लताणी हटाईंदो न। जेका सिर साम्हूं भित में लॻी पई आहे उनखे केरु वञी भित मां कढी वरी ठोश हणंदुसि, कंहिंखे बि लाचार कोन्हे। जेका तव्हांजे रस्ते में रुकावट ईंदी, तंहिंजे करे उहे रुकावटूं ईंदियूं, मुश्किलातूं ईंदियूं, प्रॉब्लम्स ईंदा, भले अचनि। तव्हां कंसिस्टेंसी सां जंहिं ॻाल्हि खे सही सम्झो, ईमानदारी सां, बेईमानी सां न, तव्हां कंसिस्टेंसी सां सम्झो था त हीउ रस्तो त पोइ सही आहे। पोइ मुखालफ़ कीअं बि लिकी अचनि, साज़िशूं कनि, तव्हां अदबी काफ़िले खे खणी हलंदा रहो। ऐं हू जेके अंडरग्राउंड तव्हां ते, मदद अली सिंधी तमामु ज़बरदस्त राइटर आहे, ऐं ही इज़ वन ऑफ द वेरी इफेक्टिव एंड वेरी आर्टिकुलेटेड राइटर्स ऑफ सिंध। त उन ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं ज़ूमाना लफ़्ज़नि में। हुन चयो आहे त दामन पे कोई छींट न खंजर पे कोई दाग, तुम कत्ल करो हो कि करामात करो। त उन क़िस्म जी सूरत हाल में ॼमी बियो। आऊं तव्हां दोस्तनि खे सलाम थो पेश कयां, हिन काफ़िले खे, तव्हां सभिनी खे। यू आर डूइंग अ वंडरफुल जॉब। केरु तव्हां ते इल्ज़ाम हणे, केरु मुखालफ़त करे, तव्हां पंहिंजो 4-4, 5-5 अदीबनि जा 6 करणा पवंदो। वसीला घटि हुजंदो, भले 8 अदीब विहारे, ॿिनि मकालनि जे बजाए भले हिकिड़ो मकालो पढ़ाए छॾियो, पर उहो मकालो
पोइ भले इल्ज़ाम लॻनि, उहो चयो आहे हुनखे चवंदा शायदि दाग़ खे के रस्ते मां लंघंदो हो ऐं पोइ राति जो हमरा थोरो मौज मस्ती में झूमंदो ईंदो, चवंदासीं काफ़र आहे, वाजिबुल क़तल आहे। ऐं हिन पाड़े में अचे थो अहिड़ा वाहियात क़िस्म जा माण्हू राति जो झूमंदा झूमंदा अचनि था हिन पाड़े में, दर्द हो या दाग़ हो। सो इन अहिड़नि माण्हुनि खे हिन पाड़े मां नेकारी ॾियणु खपे। हिकिड़ो ॾींहुं थाबड़ चवंदो आयो उथड़ियो, अची पकड़ियऊंसि, हिन पाड़े मां निकिरी वञ, हमरा कावड़जी पियो। पोइ फिल बधी चई तर दामनी पे शेख, हीउ दामन, हीउ झोली, इहो जेको पुसियल आहे, छा में पुसियल आहे? शराब में। थाबड़ चवंदो अचे तर दामनी पे शेख हमारी न जाइयो, दामन निचोड़ दे तो फरिश्ते वज़ू करे। तंहिंजे करे तव्हीं जेकॾहिं पंहिंजे काफ़िले सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे अवाम सां, पंहिंजे ईंदड़ नस्लनि सां कमिटेड आहियो, तव्हीं आंसरेबल न आहियो। हिन दौर जे तंज़ुनि, अटैकनि, मुखालफ़तुनि, साज़िशुनि, पेड कैंपेन्स, पेड मुहिमुनि, स्पॉन्सर्ड मुहिमुनि जे आॾो जवाबदार न आहियो। तव्हीं पंहिंजे ईंदड़ दौरनि लाइ जवाबदार आहियो त पोइ दामन निचोड़ दे तो फ़रिश्ते वुज़ू करें जीअं सन। वॾी महिरबानी साईं अली जो साहब जी। ऐं अची इज़राइल सुती जागाई ससुई रोड़ाए दलील त पुनूअ माण्हू मोकिलियो। हाणे गुज़ारिश कंदुसि आपा मरियम मजीदी साहिबा ते ॻाल्हाइण लाइ हिकु ॿिए दोस्त लेखक मोहतरम सूरज सिजावली साहब खे तो अची करे पंहिंजो मकालो पेश करे। जिन जा जरी जवान पुट ॻाढ़ा जया वलवान पुट, रांदियूं कुॾनि रतसाण पुट, सर्वेच पुट सरवाण पुट, हिकु हिकु संदा हेॾा जिगर, हिकु हिकु छॾे टोड़े टकर, हिकु हिकु अथई सीने सफ़र, हिकु हिकु छॾे टोड़े टकर, हिकु हिकु संदी मस्तीअ में ॾिस मस्तियूं महिराण जूं, जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं। मुंहिंजे हिन जो के मकाले जो उनवान आहे सिंध जी क़ौमी अवामी ऐं इनकलाबी शाइरा आपा मरियम मजीदी। शाइरी जज़्बनि जो हिकु अहिड़ो साहस ऐं सिनफ़ी फ़न आहे जेको नसर जे वॾे वस्तार खे ग़ज़ल जे रुॻो ॿिनि अमर सिटनि में समोए समूरी सोच ऐं लोच जे उपचार ऐं अकासी खे नुमायां ऐं निर्वार करे छॾे थो। जेतोणीकि शाइरी जी सिन्फ़ जमालियात जे सूंहं, ज़मीर जे सच ऐं एहसास जे मौसीक़ी जी अहिड़ी धुन आहे जेका इंसानी दिलियुनि में धमाल जीअं वॼे थी ऐं समूरो रूह रक़्स करणु लॻे थो। सुहारी सिंध जी सरज़मीन सिजावल खे इहो शर्फ़ हासिलु आहे त उतां सिंध जे अहिड़नि अर्डनि ऐं अदीम शाइरनि जनम वरितो आहे जिन पंहिंजे शाइरी सां न रुॻो रूहनि खे रक्स कराया पर माण्हुनि जे मेड़नि में मस्ती भरे, तहरीकनि में तूफ़ान बर्पा करे ऐवाननि जा भारी बिरज लोॾे इनकलाबनि जी आबियारी कई आहे। अहिड़नि अदीम अर्डनि सरमोड़ ऐं सरकश सर्जनहारनि में सर्वेज सिजावली, मोहम्मद ख़ान मजीदी, मरियम मजीदी, अरशाद सागर, हबीबुल्ला सांगी सिजावली, साकी सिजावली, सूरज सिजावली, अब्द सिंधी, मोहम्मद बारण, उस्मान शाइर, अयाज़ अमर शेख, वाहिद सोद मल्ला, मुश्ताक सईद, हसन सारंग, फातिमा सिजावली, मोहम्मद ख़ान मखमूर जहिड़ा जगमगाईंदड़ सितारा सिंधी अदब जे आकाश ते झिरमिर ऐं जगमगंदे नज़र अचनि था। इन्हनि मोतियुनि जी माला में हिकु माणिक मोती आहे असांजी अवां जी मनपसंद ऐं महबूब शाइरा आपा मरियम मजीदी साहिबा जेका अॼु हिते हिन महफ़िल जी मोर महिमान आहे। आपा मरियम मजीदी 15 जून 1943 ते सिंध जे क़ौमी अवामी ऐं इनकलाबी शाइर मोहतरम साईं मोहम्मद ख़ान मजीदी जे घर में जनम वरितो। पाण पंहिंजी इब्तिदाई तालीम सिजावल शहर मां वठण बाद हाई स्कूल सिजावल मां मैट्रिक ऐं सिजावल कॉलेज मां इंटर करण बाद सिंध यूनिवर्सिटी जामशोर मां MA जी डिग्री हासिलु कयऊं। आपा मरियम मजीदी न रुॻो शाइरीअ जे जोत सां जहालत जा बुत भोरे भस्म कया पर पाण इल्म जे लाट सां जेका जोत जलाई उन सिजावल शहर जे नियाणियुनि खे इल्म जे रेवर सां आरास्ता करे संदन बेनूर ज़िंदगियुनि खे मुनवर करे खेनि ख़ुशहाल ज़िंदगी जी राह ॾेखारी।
अॼु सिजावल शहर में नियाणियुनि जी तालीम जी शरह ॿियनि शहरनि खां जेकॾहिं वधीक आहे त उनजो सॼो सहरो आपा मरीम मजीदी ऐं उनजी वॾी भेण आपा हनीफ़ा मजीदी जे सिर ते आहे, जिन हिकु बरोच कबीले सां तालुक़ु हुअण बावजूदि पर्दनि जा पंजोड़ टोड़े उन दौर में घर घर वञी सिजावल शहर जी नियाणियुनि खे तालीम लाइ घरनि खां ॿाहिरि कढियो, जंहिं दौर में बेपर्दगी खे गैरत जो नालो ॾेई औरतुनि खे सतनि पोशन में पाक किताब जा वेड़े छेड़े रखियो वेंदो हो ऐं औरतुनि जी तालीम खे ऐब सम्झी नियाणियूं पढ़ाईंदड़ ख़ानदान खे अजीब ग़रीब नज़रनि सां ॾिठो वेंदो हो ऐं तनक़ीद जा तूफ़ान खड़ा कया वेंदा हुआ। आपा मरीम मजीदी 1960 ईस्वी में तालीम खाते में बहसियत उस्ताद भर्ती थी, नियाणियुनि जी तालीम लाइ हिकु तहरीक जो रूप अख़्तियार कयो ऐं हज़ार नियाणियुनि खे तालीम जे ज़ेवर सां आरास्ता कयो। पाण उस्ताद में तरक़ी माणे गॾु साहिबपुर सिजावल में हेड मिस्टर तौरु सालनि ताईं पंहिंजी ज़िम्मेवारियूं निभायूं, जंहिं बाद पाण तालीम खाते में सुपरवाइज़र एसडीओ ऐं डिप्टी डीओ जो उहिदनि ते फ़ाइद रहंदे नियाणियुनि जी तालीम लाइ पाण पतोड़ियो ऐं ज़िले जे कुंड कुछ में नियाणियुनि जा नवां स्कूल खोले खेनि ख़ुशहाल ज़िंदगी जा दग ॾिसिया। 2001 ईस्वी में जॾहिं आमर मुशरफ ज़िले हुकूमतूं क़ाइमु करे अनपढ़ियल ऐं जाहिल वॾेरनि खे ज़िला रियासतूं करे विराए ॾिना, जिन खे तालीम समेत 12 खाता हवाले कया विया हुआ। कमीशन पास डिप्टी कमिश्नरनि खे पिणु न रुॻो उन्हनि जे मातहत कयो वियो हो, पर उन्हनि जी इख़्तियार पिणु उन्हनि आङूठे छाप वॾेरनि जे हवाले थियल हुई, जंहिं करे समूरा इदारा कीअं हथ वठी तबाह कया विया इहो हिकु अलॻि बहस आहे। असांजे ज़िले में पिणु ॿियनि खां इम्तिहान ॾियारे मैट्रिक पास कंदड़ हिकु ॼट वॾेरे खे ज़िले जो नाज़िम थापे ज़िले जो बेताज बादशाह बनायो वियो हो। उन पारां आफ़ीसरशाही जा अख़्तियार पाण इस्तेमालु करणु ऐं आफ़ीसरनि खे कमदारी वारो किरदारु अदा करण जो पाबंद कयो वियो हो ऐं उन्हनि कमदारनि जी मरफ़त सियासी मुखालिफ़ुनि खे इंतकाम जो निशानो बनायो वेंदो हो ऐं ख़ासि तौर ते मुखालिफ़ लेडी टीचर्स खे ॾोरां इलाइक़नि लाइ बदिली करणु ऐं उन्हनि जूं पघारूं बंदि करण जहिड़ियूं किरियल हरकतूं उरूज ते हुयूं त अहिड़नि कुदनि कमनि में साथ न ॾियणु ऐं कमदारी न करण सबबि आपा मरीम मजीदी वक़्त खां अॻु ई रिटायरमेंट वरिती ऐं पाण 18 ग्रेड जी नौकिरी खे लत हणी छॾे छॾियो, पर उन ॼट वॾेरे जी कमदारी करणु ऐं औरतुनि जी तज़दीद करण वारनि किरियल अमलनि में संदसि साथारी थियणु पसंदि कोन कयो। न त अॼुकल्ह माण्हू टके जे मफ़ाद ते असूल ऐं ईमान विकिणंदे देरि नथा कनि, पर आपा मरीम मजीदी पंहिंजे 18 ग्रेड जी नौकिरी त क़ुर्बान करे छॾी, पर पंहिंजा असूल ऐं ईमान विकिरो कोन कयो, पर रिटायरमेंट बाद बचियल वक़्तु पंहिंजे बुनियादी सुञाणप अदब खे ॾियणु शुरू कयो, जंहिंजे नतीजे में हिन सिंधी अदब में पंहिंजा शाहकार मजमूआ सर्वम दुखम दुखम ऐं नेरान ऐं नेण जे नाले सां ॾेई करे अदब जे आकाश ते पंहिंजो नाव विहार तारे जी जरकाए छॾियो आहे। आपा मरीम मजीदी न रुॻो सिंध जी बहितरीन शाइर आहे, पर बहितरीन मज़मून ऐं मकार निगार पिणु आहे ऐं वटि त लॻभॻि 2 किताबनि जेतिरो नसरी मवाद पिणु मौजूदु आहे। आपा मरीम मजीदी सिंध जी अवामी क़ौमी इनकलाबी शाइरात आहे ई, पर सिंध सुञाणप ॿियनि शाइरान खां बिना मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़र्द बि आहे। संदसि शाइरी न रुॻो फ़नी लवाज़मात में, पर संदसि ख़यालनि जी उॾाम बि ॿियनि शाइरनि खां अॻिते ऐं घणो अॻिते आहे। पाण शाइरी जे समूरियुनि सिन्फ़ुनि ते कमाल जी तब आज़माई कई अथनि ऐं लॻभॻि समूरियूं सिन्फ़ूं संदसि शाइरी में शामिल आहिनि। संदसि शाइरी मजमूए नेराना ऐं नेण में पाण ग़ज़ल, नज़म, गीत, वाई, बैत, 2 सिटा, 4 सिटा, 5 सिटा, टेड़ूं ऐं तिराइल बाकमाल नमूने सां सिरजण सबबि ऑलराउंडर शाइरा जो एज़ाज़ हासिलु करण में मुकमल तौर ते कामयाबु थी वई आहे। जॾहिं बि सिंध ते को वार थिए थो या कमेरी नज़र खजे थी त आपा मरीम मजीदी जे मन में मौजूदु सिंध सां इश्क ऐं अक़ीदत वारो जीन हरकत में अची वञे थो ऐं उहो तरफ़ा इतिजाज बणिजो वञे। जॾहिं सिंध जे वैदानियत ते वार कंदे बिठो निज़ाम लागू कयो वियो त आपा मरीम मजीदी उन साज़िश ख़िलाफ़ अमली तौर ते मैदान में निकिरी आई ऐं धरती धड़ियुनि सां गॾु रोडनि ऐं रस्तनि ते धरना हणंदे इतिजाज कंदे ललकारींदे नज़र आई। मफ़ाहमत जी मंडे मंडली ते सम्झोतनि जे सौदनि में करे बंगार वंड सम्झी बुराइन सिंध खे वेठा मुनाफ़िक़ तजात तंगर टोड़े सॼी हीअ क़ौम जागी आहे। धरती धड़ियुनि जे दिलि कयो ऐलान बग़ावत जो, बिरे जी बाह उथी भड़की त बंबट थी ॿरी आहे। चपनि जी चांठ जा चीरे मननि जे क़ैद मां निकिती इहा माठार वॾे वाके करे एहतिजाज में मातम पवारनि जे तवारनि जा तपी तारूं हणनि नारा सिंधू जे थोक सीने तां वारी जा थी से वाटोड़ा पंहिंजे तारीख़ क़ौमीअ जा ज़िंदा साखी बणिया आहिनि। दोदे ऐं देस दूले जा दिलावर सूर म्यूं सोढा हेमूअ जे हिमतनि जा हिमालया थी आया काहे। हथनि में खणी ॻाढ़ा रतल झंडा पिया फड़काइनि करे ललकार होचूअ जी वचन ज़ोर ज़ोर था वरजाइनि। मरवेसूं पर सिंध न ॾेसूं, मरवेसूं पर सिंध न ॾेसूं।
आपा मरीम मजीदी जी उन ललकार ऐं धरणे तां मच्छर जी सिंधियुनि जी सरकार सिंध जो दर्द रखंदड़ हिकु सस्तार शाइरा ते रियासत सां बग़ावत जो केस दाख़िल करे संदसि सोचनि खे ज़िंदाननि में क़ैद करण जो क़दम खणी वरितो जंहिं कुदे क़दम ख़िलाफ़ जॾहिं सॼी सिंध सरापा एहतिजाज बणिजी वई त हुकूमत खे पंहिंजो क़दम पोइते करणो पइजी वियो ऐं दाख़िल कयल केस वापसि वरितो वियो। पर आपा मरीम मजीदी ते उन केस जो को बि असरु न पियो। हिन पंहिंजो क़दम पोइते करणु ऐं क़ौम सां बेवफ़ाई करण बजाए पंहिंजे एहतिजाज खे अञा अॻिते वधाईंदे हुकूमत पारां फ़नी ख़िदमतुनि जे वंटा में क़ौमी शाइर साईं मोहम्मद ख़ान मजीदी खे मिलियल मुल्क जो आला तरीन एज़ाज़ सदा ते अवार्ड वापसि करे छॾियो ऐं सिंध जे वैधानियत ते कयल वार ख़िलाफ़ पंहिंजे एहतिजाज जो इज़हार कयो। पर सिंध जी वैधानियत ख़िलाफ़ का बि कंप्रोमाइज़ न कई। सिंध सां इश्क जो इज़हार रुगो सिंध जे वैधानियत ते वार ख़िलाफ़ एहतिजाज ताईं महदूद कोन हुयो। पर जॾहिं साम्राज पंहिंजी सोचियल सम्झियल साज़िश तहत सिंधू नदी ते हथराद जा बंद ॿधी ठटे सिजावल ऐं बदीन ज़िलनि जे लखे एकड़ ज़मीन समुंड हवाले करण जी साज़िश थी त आपा मरीम मजीदी उन ख़िलाफ़ अमलनि सख़्तु एहतिजाज कयो ऐं पंहिंजे जज़्बनि जो इज़हार कंदे चयो त जीवत जोत जियापू वाही तूं ई नेणनि ठार मिठी मौजन मती तुंहिंजे मुख ते एॾी छो माठार मिठी सिंधू हाउन हार मिठी शाह सचल ऐं तामीअ सूधो थो खणूं था धरतीअ जो ॾाढा इहे जा डेमन अॾबा जंहिंजी हर दीवार मिठी सिंधू हाउन हार मिठी तुंहिंजूं छोलियूं छेरूं पाए गजगोड़ सां ईंदियूं काहे लहरुनि जी हर लोड में ॿुधबी झांगीर जी झूंकार मिठी सिंधू हाउन हार मिठी। आपा मरीम मजीदी पंहिंजे धरती धड़ियुनि सां गॾु पंहिंजे सकाफ़त ऐं ॿोलीअ सां पिणु बेपनाह प्यार ऐं मोहबत जो इज़हार करे थी। हूअ पंहिंजी ॿोलीअ खे अज़मत जो उञाण ऐं माउ जी लोली करार ॾींदे चवे थी त असांजी अज़मत पंहिंजी ॿोली असांजी साहत सुहिणी ॿोली असांखे लोली ॾिनी जंहिं ॿोली असांजी साह क़ौमी ॿोली असांजी क़ौमी सिंधी ॿोली सदा जी असां मिठड़ी ॿोली अमां जी ॿोली अबा जी ॿोली सिंधी ॿोली सिंधी ॿोली। आपा मरीम मजीदी सिंध जी हिकु मुतहरिक क़ौमी शाइर आहे जंहिंजी सिंध जे हर हिकु चुरपुर वाक़िअनि ऐं हालतुनि ते गहरी नज़र आहे ऐं उन्हनि मामलनि ऐं मसइलनि ते संदसि कलम हर वक़्तु हरकत में रहे थो। टोड़ी फाटक वाक़िए में जॾहिं सिंध जे शहज़ादनि शागिर्दनि ते गोलियुनि जा मींहं वसाए खेनि बेगुनाह शहीद कयो वियो त आपा मरीम मजीदी पुण रत जा ॻोढ़ा ॻाड़ींदे नज़र आई ऐं क़ौम खे कुझु करण जो सॾु ॾींदे चयो त अञा बि कात पिया खजनि अञा बि मौत जा भॼनि अञा बि कोत पियो हले अञा बि बूह थी जले अञा बि कंद पिया किरनि अञा बि लाल पिया मरनि अञा बि सिंधड़ी लुचे अञा बि को नथो कुझे अञा बि रण गजे गजे अचो त कुझु कजे कजे अचो त कुझु कजे कजे। कराची में जिन खे गले लॻाए गुल विझी अजाए इज़तूं ॾिनियूं थी उहे जॾहिं गले में पिया गुंडागर्दी ऐं दहशतगर्दी करे धरती धणियुनि खे दीवार सां लॻायो पियो त धरती धणियुनि पंहिंजे शहर जी मालिकी कंदे पंहिंजे ई पुट अयाब लतीफ़ पलीजे जी अॻुवाणी में मोहबत सिंध रैली कढी त सरकार सां गॾु सरकारी सरपरस्ती में पुॼंदड़ पालतू पापियुनि किराए जे कातिलनि कंहिं कुंड मां लेंडाई कुतनि वांगुरु लिकी लिकी उन रैलीअ ते गोलियुनि जी बरसाति वसाई जंहिंमें ग़ज़ाला बतौल सिद्दीक़ी सां गॾु केतिरनि सिंध जा आहिनि सूर सिंधियाणियुनि जाम शहादत पी पंहिंजे जीजल सिंध जन्नत में वञी अब्दी निंड सुतियूं हुयूं त उन्हनि सूर ऐं सरफरोश सिंधियाणियुनि खे अक़ीदत जो सलाम कंदे आपा मरीम मजीदी चवे थी त सिंध अमर जूं शहीद नियाणियूं धरतीअ जूं हे दिंग धञाणियूं मोहबत सिंध संजू सरवाण बख़्तावर जो थी ञाण सिंधियाणियूं भूम बहादुर जूं सोढियूं जोजूं कुंथर जायूं बीठियूं दुश्मन खे ललकारे पाणा अरबे वेयूं वारे। 2010 ईस्वी जे महाॿोॾ में जॾहिं हुकुमराननि लतीफ़ाबाद खे बचाईंदे कोट आलमू वटां अतरादो गारो हणी सिजावल ज़िले जे लखे माण्हुनि खे ॿोड़े करोड़े अरबे रुपयनि जो नुक़सानु करे इज़तदार मिसकिन मारोड़नि ऐं जहांगीरनि खे बचा वात में ॾेई मकली जे पथरीले मैदान ते महाजरनि जा क़ीमनि ऐं तंबनि में वेहण ते मजबूर कयो हो त उन दर्द कथा ते सिंध जी हिन दाना धीअ जो पुण जीउ झुरी पियो हो। रूह में रूणियूं पयूं साह में घारा लॻा मंदलनि खे खंड खंबे विया दर बदर चारा लॻा कोड़कीअ में ॿोॾ जे दरिया शाह पाथो वञे भूअ ॾुतड़ियल ॾेह में वीचारा लॻा ईअं मकली कराची में थिया मारू कठा हर ॾिसाकारी क़यामत जा थिए नज़ारा लॻा ज़िंदगी जी हर ख़ुशी खां ज़िंदगी खसिजी वई बर वञूं ऐं ॿार वम सभु दर्द जा धारा लॻा आज़माइश हुई असां ते साज़िशनि जे छेह जी जीअ झुरियल ढोल जांगी हिमतनि वारा लॻा।
धरतीअ सां इश्क जे ॾोह में जॾहिं सिंध जे गबरू जोधन पुटनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो या सिराई क़ुर्बान खावड़ जियां जीअरे ई जलायो वियो त हुन जे हिन असास तबीर शाइरा जो तन पुण तड़पी उथे थो ज़मीरनि जे सईफ़नि ते जॾहिं चांदाण जागे थी अखियुनि में इनकलाबनि जी तॾहिं ॻाढ़ाण जागे थी मुसाफ़िर ॾींहं जा मारिया वञनि पिया वाट ऊंधा में उन्हनि जे रत शाद तमां कुठल लालाण जागे थी जॾहिं वैशी सिफ़त दरंदा हैवान हवस ऐं हिर्स जे ख़ातिर कलियुनि जहिड़ियुनि कूमल गुलनि जहिड़ियुनि गुॾियुनि खे हवस जो निशानो बनाए घुटा ॾेई बारे था छॾनि तॾहिं सिंध जी हीअ न्याणी पुण तड़पी लुची उथे थी करे सिंध अमड़ मातामला गोगो वावेला गोगो वावेला नार निमाणी उभंग प्यारी कूंज कातारी हवस शिकारी वेशिन जे पाती धामला गोगो वावेला हीअ बागल जहिड़ी धीअ मिठी हीअ मारुल वांगुरु मासूम मुठी कंहिं कयो कहरामला गोगो वावेला अपा मरियम मजीदी जिते सिंध जे ॾुखनि सूरनि ऐं दर्दनि पीड़ाउनि जो पंहिंजे क़ौमी हीरनि खे पुण पंहिंजी शाइरी में तमामु इज़त भरी निगाह सां ॾिठो आहे उन्हनि खे बेटा बख़्श कई आहे अक़ीदत जा गुल अर्पियान सॼे ॾेह जे ॾात जो वाहिर हो तसवुर जंहिं वतन सां वफ़ा जो ऐं भूअ मिचे खे बि ईमान सम्झी भिटनि जे बदन ते लिखी आयतूं वियो सिटनि में सिटी जंहिं अवामी खुदाई अमर इनकलाबी असांजो भिटाई इंसाननि जी आज़ादी ऐं अज़मत जो वञाण मजीदी क़ौमी काक कविता में आहे जागरता थियो पाण मजीदी सरापा सच हुन सोधियो हणी वियो हक़ जो होको नकी विरचो नकी वेठो मुसलसल जंग क़ौमीअ में रखी वियो नंग धरतीअ जो सचो सरवेच सिंधड़ीअ जो मशरक़ ते एहसान पली जो धरतीअ ते इंसान पली जो दुनिया खे जॻाइण वारो ॼाओ सिंध अमर जो आहे सिंधियुनि जो आहे साह पली जो क़ौमी क़ाइद वाह पली जो कायद अवामी देह में तूं बेमिसल परदेह में सुराण हिन साणीअ में सच तूं ऐं साराह जी तूं सूरमी आशाह जी ऐं सिंध जी राणी शहीद तुंहिंजे जदोजहद जागा आया जे जागरता जे जज़्बनि जाते ॻाढ़ा ख़्वाब असारा जी तौबन गीत उञारा जी क़ौमी ॻोल्ह केदारा जी ॻाढ़े झंडे हेठि सुम्ही पियो हू ॻाढ़ो कूंदर धरतीअ जो सिंधियुनि जो दो दोले पुट हो हिकिड़ो हू लखनि जो मट दुश्मन जो वियो हां ॾकाए बशीर कुरैशी केरु सॾाए हैदर अॾनि जो ईमान हैदर झांगीअड़नि जी जान हैदर दर्दनि जो दरमान हैदर धरतीअ जो धनवान ऊंधाईअ में आ चांदान हैदर हारिन जो अॻवान सिंध सॼीअ जो आ सरवान मूं पंहिंजे हिन मकाले में आपा मरियम मजीदी जो सिर्फ़ु अवामी इनकलाबी ऐं क़ौमी रंग ते कयल शाइरी मां चूंड कई आहे प्यार ऐं मोहबत बाबति सिंध शाइरी खे कोट करे कोन सघियो आहियां संदसि सिंध रंग में ई मकालो तवील थींदो वियो उन करे मकाले खे मुख़्तसर करण लाइ मूं सिर्फ़ु सिंध नई रंग मां कुझु शयूं कोट कयूं आहिनि जेके खेसि सिंध जे अवामी क़ौमी ऐं इनकलाबी शाइरा जी हैसियत ॾियनि थियूं पाण तबियतनि तमामु सादी तकबुर ऐं गुरूर खां घणो परे ऐं निहायत शफ़ीक़ ऐं महिरबानी भेण आहे इहो ई सबबु आहे जो अॼु रिटायरमेंट खां पोइ बि सॼी सिंध खेसि आपा जे लक़ब सां सॾे थी ऐं यादि करे थी असांजी दुआ आहे त सिंध जी आपा सदाईं ख़ुशि ऐं सलामत सिहतमंद हुजे ऐं पंहिंजे कलम सां क़ौम जी रहनुमाई कंदी रहे आख़िर में आउं संगत सिंध ऐं ख़ासि तौर ते डॉक्टर मुश्ताक फुल जो बेहद थोराइतो आहियां जंहिं ई मौक़ो फ़राहम करे पंहिंजे आपा ते कुझु लिखण जो शर्फ़ बख़्शियो वॾी महिरबानी थैंक यू ऐं हाणे प्रोग्राम खे अॻिते वधाइण लाइ ऐं उबैद राशिदी ते ॻाल्हाइण जे लाइ मां गुज़ारिश कंदुसि मैडम तामीना मुफ़्ती खे अचे ऐं मैडम साईं उबैद राशिदी साहिब ते शख़्सियत ऐं उनजी लिखनि जे हवाले सां मकालो पेश कयो। इहा त सभिनी खे ख़बर आहे त पीर उबैद राशिदी जो तालुक़ु सिंध जे मशहूरु ऐं मारूफ़ सियासी मज़हबी इल्मी ऐं अदबी पस मंज़र रखंदड़ राशिदी ख़ानदान सां आहे। उबैद राशिदी पंहिंजे ख़ानदानी रवायत खां पासो कंदे तख़लीक़ जे मैदान में कहाणियूं लिखी क़दम रखियो। पंहिंजो एतिराफ़ हुन पंहिंजे किताब ॻाल्हियूं कंदे काक जूं जे मुहाग में कहाणीअ जी वारदात में कयो आहे। संदसि ख़ानदान जूं शख़्सियतूं नंढे खन जी सियासी हालतुनि जे हवाले सां ऐं आज़ादीअ जी जदोजहद में अंग्रेज़ हुकूमत जे ख़िलाफ़ु पंहिंजो किरदारु अदा कयो। संदनि ख़िदमतूं तारीख़ी हैसियत रखनि थियूं। पीर अली गौहर शाह जी तसनीफ़ कलाम असग़र अहम आहे। हू न सिर्फ़ु गादीअ ते वेठा पर
पर हू पंहिंजे दौर जा नाले वारा आलिम ऐं शाइर बि हुआ। पीर मर्दान शाह खेनि शमसुल उलमा जो ख़िताब इल्मी ऐं दीनी ख़िदमतुनि जे करे हासिलु थियो। संदन सिंधीअ में लिखियलु क़ुर पाक जी तफ़सीर कौसर जे उनवान सां सिंधी अदब में इल्मी इज़ाफ़ो आहे। नंढे खंड में अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ आज़ादी जी जदोजहद में हिन ख़ानदान जे अॻुवाण पीर शफ़क़तुल्लाह शाह राजदी शहादत माणी। संदन सरबराहीअ में हुर तहरीक सिंध में धारियुनि जे ख़िलाफ़ मज़ामत कंदे गोरीलावार जी शुरूआत कई। हुर तहरीक जा असर सिंधी अदब ते पिया ऐं उनजो मिसाल लालचंद अमर ॾिनेमल जी तख़लीक़ हुर मखीअ जा आहे। हीअ कहाणी 1914 में शाया थी ऐं हिन कहाणी जो पस मंज़र सियासी ऐं समाजी आहे। उनखां अलावा मोहम्मद उस्मान जी इतलाई, महमूद मल जा बैत, हुर तहरीक जा चिटा पधरा असर उन में असांखे नज़र था अचनि। कहाणीअ जी तारीख़ अगाटी आहे। जेतिरो क़दीम कोनो इतिहास आहे ओतिरो ई इंसानी शऊर बि आहे। कहाणीअ जूं पाड़ूं शऊर हिन वायुमंडल सां वाॻियल आहिनि। कहाणीअ बिना कंहिं झिझक जे जज़्बनि अहसासनि ऐं भावना जी उचूर कंदे इंसानी ज़िंदगी जे गुज खे सुलझाइण, उनखे बेनक़ाब करण जो हिकु ज़रियो या प्लेटफॉर्म रही आहे, जे तौर ते रही आहे। उबैद राजदी जूं कहाणियूं ॻाल्हियूं कंदे काक जूं सिंध जे सकाफ़ती ऐं तहज़ीब जे पस मंज़र में हाल ऐं मुस्तक़बिल जूं निशानबर आहिनि। जेतोणीकि सकाफ़त ज़वाल पज़ीर आहे, ॿियनि लफ़्ज़नि में पंहिंजा असलूका गुण विञाईंदी जिदत ऐं नवाण खे बि पंहिंजे अंदर में समोए रही आहे। शहरी ज़िंदगी जो रूप उन क़दीम सकाफ़त जो ॿियो मुतज़ाद रूप आहे। उबैद राजदी जे कहाणियुनि जे मजमूए जो नालो ई संदसि कहाणियुनि जे सफ़र खे बयानु करे थो। संदसि कहाणियुनि जे किरदारनि में नफ़्सियात जो गहरो असर पिणु शामिल आहे ऐं नफ़्सियात किन फितरी मामलनि में सदियुनि खां ईअं ई रहंदी अचे, तंहिंजो इज़हार बि संदसि कहाणियुनि में किरदारनि वसीले नज़र अचे थो। अहिड़े नमूने सां मिसाल जे तौरु संदसि कहाणी खयल क़दमनि जी उॾामंदड़ धज़ इन सिलसिले जी हिकिड़ी सुहिणी कहाणी आहे। उबैद राजदी खे जीअं पंहिंजी ज़िंदगीअ खे ॾिठो ऐं परखियो, उन परख जे रोशनीअ में उन अहसासनि जी ॻाल्हि कई आहे, जंहिंजे करे उन जी कहाणियुनि में कमर्शियल ऐं टेक्नोलॉजीअ जे असर छाइजी वञण जो अहसास बि ॾियारियो आहे, जंहिंजे करे अख़लाक, एतबार, एतमाद ऐं भरवसो किथे कंहिं ऊंधाईअ कुंड में लिका आहिनि। सियासत जे चालबाज़ियुनि ऐं मज़हबी कटरपणे खां दूर हीउ शख़्स अकेलाइप नास्टिक जेलिया जे वाचूड़े में घिरियल हिन रीति लिखे थो, ज़िंदगीअ जे ईंदड़ वक़्त में जो वक़्तु बि गुज़रंदो उन में तुंहिंजियुनि ॻाल्हियुनि ऐं यादुनि जा हवाला हूंदा ऐं जॾहिं बि चंड तारा ऐं सावण साठ कंदा तॾहिं अंदर जे आगुर में तुंहिंजे न हुजण जी आग दुखियल हूंदी। कालोड़ियो कंगन हालतुनि ते तनक़ीद, रीतुनि रस्मुनि ते ख़्यालनि जो इज़हार आहे। संदसि कहाणियूं रिश्तनि नातनि जे टुटण, विछोड़े, उदासी ऐं व्याकल जज़्बनि जूं कहाणियूं आहिनि। अहिड़े नमूने सां संदसि कहाणियुनि में औरतुनि जी इज़त ऐं उन्हनि जे तहफ़ुज़ जे बारे में बि हू पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार करे थो। संदसि किताब ॻाल्हियूं कंदे काक जूं हीअ संदसि हिकिड़ी कहाणी आहे जेका हुन सिंध यूनिवर्सिटीअ में तालीम हासिलु करण वारे दौर में लिखी। कहाणी झिरकी बि पैगाम जे हवाले सां अहम आहे। झिरकी बि किरदारु आहे, शीशे ते ठूंगो हणी पंहिंजी मौजूदगीअ जो अहसासु ॾियारे थी। हालतुनि मूजिबि जबर तब्दील थी रहियो आहे ऐं अहिड़े नमूने सां संदसि कहाणियुनि जा किरदार मासी भलू ऐं 12 दर्जा पास कंदड़ हिकु औरत जेका मजबूरनि ऐं महरूमियुनि जो शिकार आहे उनजो ज़िक्र बुनियादी सुहिणे नमूने थियल आहे। हिन मजमूए में कहाणी झिरकी ॼण त कंहिं आगाटे किसे तोती नामे जी ख़ुजुस्ता जी यादि ॾियारे थी।
हिन मजमूए में कुल 26 कहाणियूं आहिनि जंहिंजो मौज़ू औरत ऐं मर्द आहिनि, जिन जो ताल्लुक़ वॾेरके, विचोले ऐं हेठे तबिके सां आहे। कहाणियूं प्यार जी ॻोल्हा में इंसान जे अधूरेपण ऐं उन जे वजूद जो अहसासु ॾियारनि थियूं। महिरबानी। नामियारो शाइर इक़बाल रिंद संदसि शाइरी शख़्सियत जे हवाले सां गुज़ारिश आहे अज़ीज़ गोपांग साहिब खे त हू अचे ऐं उन जी शाइरी ऐं शख़्सियत जे हवाले सां मकालो पेश करे। अज़ीज़ गोपांग साहिब। 1994 में मां उस्ताद हुयुसि कैडेट कॉलेज सांगड़ में। नओं कॉलेज हुयो, कमीशन थियो हुयो, उन जो जेको पहिरियों टीचिंग स्टाफ हुयो, टीचिंग फैकल्टी हुई, उन जो मां हिकिड़ो मेंबर हुयुसि। उते इक़बाल मूंसां मिलणु आयो ॿिए हिकिड़े दोस्त शाइर नूर चाकराणी सां। बिना इतला जे आया हुया ऐं मां उते खेनि न मिली सघियुसि। उन ई खां पोइ अॼु ॾींहं ताईं असां मिली न आहियूं सघिया। कॾहिं बि असांजी कचहरी ईअं नाहे थी त असां कलाकनि जा कलाक वेठा हुजूं ऐं असां कचहरी कई हुजे। ऐं इन ई ख़्यालु, इन ई अहसासु ऐं इन ई सिक जो इज़हार मां बि कंदो रहियो आहियां, इक़बाल बि कंदो रहियो आहे। पर मां साणसि संदसि शाइरी जे हवाले सां मिलंदो रहियो आहियां। हुन जी शाइरी मिलण जो जेको वसीलो तव्हांजो आर्ट आहे, तव्हांजो फ़िक्र या ख़्यालु आहे, उहो अञा बि घणो सगारो आहे। उन ई मिलण खां जन तव्हां पाण पंहिंजे लेखे किथे मिलो था या वेहो था। शेर चवणु ऐं शेर लिखण में एतिरो फ़र्क़ु आहे जीअं लुड़क लिखणु ऐं लुड़क लाड़ण में। इक़बाल जॾहिं शाइरी लिखे थो त हू लफ़्ज़नि मां न, दर्द मां गुज़रे थो। जीअं के माण्हू ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, के ज़िंदगी मंझां गुज़रंदा आहिनि। इक़बाल जी शाइरी मूंखे ईअं लॻंदो आहे त हू सिंध जे इतिहास, सिंध जी मिज़ाज ऐं सिंध जे रवैयनि जी प्रिस्क्रिप्शन लिखंदो आहे। ऐं जेकॾहिं को प्रिस्क्रिप्शन लिखे ऐं उहा सही बि लिखे त उन में शिफ़ा हूंदी, दिलनि जी शिफ़ा, दर्द खां दर्द जी शिफ़ा। इक़बाल असांजी टही में उहो शाइर आहे जिन खे पढ़ण खां पोइ ॿिया एतिराफ़ कनि या न कनि, मां ज़रूरु कंदुसि तव्हां सभिनी दोस्तनि जे साम्हूं त मुंहिंजे ज़हन में, मुंहिंजी दिलि में इहा ख़ासि जाॻंदी आहे त मां अहिड़ी शाइरी कॾहिं करे सघंदुसि। हीअ असांजी टही जो अहिड़ो शाइर आहे जेको शाइर लॻंदो नाहे। अयाज़ बि शाइर लॻंदो न हो, पंहिंजे अपीरेंस मां शाइर कोन लॻंदो हुयो। इक़बाल बि पंहिंजे अपीरेंस मां शाइर नाहे लॻंदो। दुनिया जा वॾा शाइर ईअं छो हूंदा आहिनि त हू शाइर लॻंदा न आहिनि ऐं शाइर वॾा हूंदा आहिनि। इक़बाल खे मूं अक्सर ख़ामोश ॾिठो आहे, जीअं अॼु तव्हां ॾिठो हूंदो। स्टेज तां दोस्त लथा पे, वरी आया पे, वरी ॿाहिरि विया पे। इक़बाल जिथे वेठो हुयो ईअं वेठो रहियो जीअं महबूबा खे चई वई हुजे त हेॾे होॾे न वञिजांइ। ही हिकु मिज़ाज जो नालो आहे, ही हिकु रवैये जो नालो आहे, ही हिकु उन हिसियल माण्हू जी ॻाल्हि आहे जेको दुनिया जे अणबराबरियुनि खां हिसियल आहे, दुनिया जे ख़राब रवैयनि खां हिसियल आहे। शाइर हिसियल हूंदा आहिनि। डप ऐं हिसजण में वॾो फ़र्क़ु आहे। ॿार बि हिसजी वेंदो आहे। ख़ौफ़ ऐं हिसजण में वॾो फ़र्क़ु आहे। इक़बाल हिकु अहिड़े हिसियल ॿार वांगुरु आहे जेको कॾहिं बि दावा नथो करे त हू वॾो शाइर आहे। हू हिजाब में रहंदो आहे,
कचहरियुनि खां, दोस्तनि खां, रश खां परे भॼंदो आहे। हिन में जेका मुमासिलत, जेका हिकु जहिड़ाई अयास सां आहे, त हू बि वकील हो ऐं हीउ बि वकील आहे। हू बि कंहिंजी कोन ॿुधंदो हुयो, दिलि जी ॿुधंदो हुयो, हीउ बि दिलि जी ॿुधे थो। असांजी टही में मुंहिंजे दोस्त डॉक्टर मुश्ताक फुल चयो त अदीब बि तवजह जे क़ाबिल आहिनि, अदीब बि त तवजह जे क़ाबिल आहिनि। उन्हनि खे ई त वधीक तवजह जी ज़रूरत आहे, उहे त वधीक हसास आहिनि। उन्हनि जे ई हिन समाज में जल्दी ख़तमु थियण जा डप हूंदा आहिनि। अदीबनि सां फ़क़ति हिकिड़ी रिआयत इहा आहे त हुनखे हर उमिरि में नौजवान लिखियो वेंदो आहे बसि। असांजे समाज में अदीब खे बसि इहा ई हिकिड़ी रिआयत आहे त भली हू मुंहिंजी उमिरि जो हुजे, कहिड़ी बि उमिरि जो हुजे, हुनखे लिखियो वेंदो त नई टही जो नौजवान अदीब। नौजवान अदीबनि लाइ जेकॾहिं मूंखां पुछो त कंहिं लाइ जेकॾहिं लिखी सघिजे थो त उहो असांजो, ऐं पंहिंजे रवैयनि में बि आहे, पंहिंजे मिज़ाज में बि आहे, न बीमारी खे लेखे, न कंहिं मिज़ाज खे लेखे, उहो असां तव्हां सभिनी जो जेको दोस्त इक़बाल रिंद आहे, जेको पंहिंजे ख़्याल में बि नौजवान आहे, फ़िक्र में बि नौजवान आहे, रवैयनि में बि नौजवान आहे। जेके माण्हू न वणनि उन्हनि सां कोन मिलंदो ऐं न ई चवंदो त तव्हां नथा वणो। जेके वणंदसि उन्हनि वटि वेंदो, उन्हनि सां कचहरियूं कंदो, उन्हनि वटि रातियुनि जूं रातियूं रहंदो। इक़बाल शेर नाहे पढ़ी सघंदो। तव्हांखे ख़बर हूंदी त जंहिं मुशाइरे में फैज़ हूंदो हुयो, उन में मुशाइरो लुटींदो वरी फराज़ हुयो। इक़बाल शेर नाहे पढ़ी सघंदो। इक़बाल शेर पढ़ी वेंदो आहे, पोइ घर वञी दोस्त सोचींदा आहिनि त हिन चयो छा, पोइ वञी सोची, पोइ ॿिए ॾींहं ते हुनखे मैसेज कंदा आहिनि त तव्हां वाह जो शेर पढ़ियो। इक़बाल होम्योपैथिक शाइर आहे, आस्ते आस्ते असरु कंदो आहे ऐं आस्ते आस्ते इश्की असरु कंदो आहे। इश्की आस्ते आस्ते बेचैन कंदो आहे, इश्की आस्ते आस्ते बेआराम कंदो आहे। इक़बाल जी शाइरी में इहो जादू आहे। मज़ाहमती शाइरी इक़बाल, उन ई पस मंज़र में मूं इक़बाल खे मज़ाहमती शाइर, शाइर जॾहिं शाइरी करे थो त इहा ई वॾी मज़ाहमत आहे। जॾहिं हू शेर लिखे थो, उन ई खां अलावा जेकॾहिं का मज़ाहमत आहे त उहा मां नथो सम्झां त कंहिं शाइर में हूंदी। हुनजी ख़ामोशी, हाणे जेका मां ॻाल्हि चवां पियो उहा तव्हां ऑब्ज़र्व कई हूंदी। हुनजी ख़ामोशी ईअं आहे जीअं वेढ़ा ॾेई को नांग वेहंदो आहे, हुनजे पासे मां गुज़रंदो या हुनजो शेर ॿुधंदो, तव्हांखे ॿुधाईंदो त मुंहिंजी ॾात किथे बीठी आहे, मुंहिंजो ख़्यालु किथे बीठो आहे। कंडियारे में असांजो उस्तादु हूंदो जेको प्राइमरी में असांखे पढ़ाईंदो हो, साईं तालिब रिंद। उन खां पोइ मूंखे को बि उस्तादु महसूसु न थियो, पंहिंजी सरिश्त में, पंहिंजे अंदाज़ में, पंहिंजे रवैये में ऐं शाइरी में वरी उस्तादु मूंखे इक़बाल रिंद थो लॻे। हीअ रिंद उस्ताद ई छो थींदा आहिनि? इक़बाल रिंद शाइरनि में ईअं आहे जीअं कंहिं ग़ज़ल में सुठो बंदि। इक़बाल शाइरनि में ईअं आहे जीअं कंहिं ग़ज़ल में सुठो बंदि। पैट्रिक मेडियानो जंहिं नाविल में 2 साल अॻु नोबेल प्राइज़ खयो, उन खां कंहिं पुछो, उन खां कंहिं पुछो त शाइरी लिखणु कीअं आहे, शाइरी न लिखणु कीअं आहे? चई जॾहिं तव्हां कंहिं पहाड़ ते चढ़ो, चाढ़ीअ ते चढ़ो ऐं तव्हां ऐं माक बि हुजे ऐं तिरकण बि हुजे ऐं तव्हांजी गाॾी फेल थी वई हुजे, इंजन ब्रेक फेल थी वई हुजे ऐं तव्हांखे चोटी ते पहुचणो हुजे, इहो आहे लिखणु। इक़बाल ईअं लिखे थो जीअं ज़िंदगी में ऐं पंहिंजे अंदाज़ में जॉन एलिया खे, उर्दू शाइरनि जे जॉन एलिया खे केरु सम्झी न सघियो हुयो, ईअं इक़बाल खे बि असां बाद में सम्झंदासीं। एतिरो सम्झो तो करियूं था इक़बाल सां त इक़बाल तुंहिंजी शाइरी असां पोइ पढ़ंदासीं, नस्लनि जा नस्ल पढ़ंदा, ऐं अलाए केतिरे वक़्त ताईं पढ़ंदा। मूंखां कंहिं पुछो त लुड़क आला तॾहिं बि हूंदा, मथां सम्झी आजिया न थींदी। इक़बाल लुड़क आला त थींदा आहिनि, पर इहे पोइ लुड़क वरी ख़ुश्क बि थींदा आहिनि छा? इहो लुड़क आला छो आया? मूं चयो जेके लुड़क गलनि तां ॻड़नि न, गलनि ते बीही रहनि, गलनि खे आलो कनि, उहे लुड़क आला थींदा आहिनि। इक़बाल जी शाइरी में लुड़कनि जे आले हुजण जो सवादु आहे, मोहबत जो सवादु आहे। इक़बाल शाइरी में एॾो कदावर आहे जो पंहिंजे कदबुत में
शाइर हुजणु तारीख़दान हुजण जे बराबरि आहे ऐं इक़बाल असांजे दौर जो तमामु वॾो तारीख़दान आहे। इक़बाल ॾिसण वाइसण में शेख आयाज़ जीअं शाइर नथो लॻे ऐं जेके शाइर न आहिनि लॻंदा उहे ई वॾा शाइर हूंदा आहिनि। मूंखे सम्झ में नथो अचे हुनखे चइजो त हितां गुज़र न करे, हुनखे खेसि चइजो त हितां गुज़र न करे, शहर जो शहर दरबदर न करे। इहा सिट इहो शेर ईंदड़ 500 सालनि खां पोइ इन ई शेर जे कैलिबर जहिड़ो शेर ॿियो केरु कोन लिखंदो, जेकॾहिं लिखंदो त उहो बि इक़बाल रिंदी हूंदो। महिरबानी महिरबानी। ऐं हाणे इक़बाल रिंद ते वधीक ॻाल्हाइण जे लाइ ॿिए दोस्त ऐं सुञाण तख़लीकार रूहल कालरो खे गुज़ारिश आहे त हू अचे ऐं पंहिंजो इन अंदाज़ में इक़बाल रिंद बाबति ॻाल्हाए। इक़बाल ते लिखियलु मुंहिंजो जेको मज़मून आहे इन उनवान आहे सहरा जो सराब। हीउ दौर तारीख़ी अवतार ऐं किरदारनि ते अक़ीदतमंदी ऐं शख़्सियतुनि ते शाइरी करण जो दौरु नाहे रहियो। बुख जो ज़ाइको मसनूई अंदाज़ में महसूसु कराईंदड़ हिन दौर जे समूरनि शाइरनि खे शाइरी जे नए चहिरे बाबति ज़रूरु सोचणु घुरिजे। सभु कुझु फ़न या पुराणो असासो नाहे हूंदो। शाइरी हिन वक़्तु सवाल थी करे शाइरी में नओं छा आहे। शाइरी जूं घुरिजूं छा आहिनि? दुनिया जूं बदिलजंदड़ हालतूं ऐं मानीता लॻल जंग जो वञी पाणी वारी जंग ते दंग करण वारे इन सॼे वायुमंडल में जिते पूरी दुनिया जी शाइरी जो मर्कज़ माण्हू हुजे उते असां वटि इहो इंसानु सकाफ़त समाज ऐं तारीख़ उपटार में लिकल हुजे त दिलि अहिड़ी शाइरी सां उज़ुर ख़्वाही करणु थी चाहे। असांजो इक़बाल रिंद पिणु गज़ल जे तग़ज़ुल जो अमानतदार शाइर आहे। सच त संदसि गज़ल जे हर बंद जो अहसासु मन खे मिटी करे लोइण ऐं मणियो करे पोइण जूं सभु सलाहियतूं थो रखे। इहो ज़रूरी न आहे त वेही दोस्तनि जूं अजायूं तारीफ़ूं कजनि, पर जे कंहिंसां इख़्तिलाफ़ आहिनि ऐं उन जी बि का सिट वणे थी त पाण तां इहो बार बि लाहे छॾिजे ऐं पंहिंजी ईमानदारी जे बल ते ईअं बीहजे त वागुनि जे विच में बीही अहिड़ियूं ईमानदार ॻाल्हियूं कजनि। हीअ अदबी ईमानदारी ईमान जे दायरे में अचे बि थी या न, पर आऊं पंहिंजे मथां इहो बार खणणु नथो चाहियां त मुंहिंजो मन कंहिं सिट मोयो हुजे ऐं मूं उन खां अखियूं पूरियूं हुजनि। पुछ ॿधी महरी करण वारे ज़माने में असीं उन हवाले सां बि अलॻि बीठा आहियूं त असां ईंदड़ वक़्त जूं सभु अॻकथियूं सम्झी वरितियूं आहिनि त शाइरी नसुर खे वेझी थींदी पई वञे ऐं तहक़ीक़ शाइरी जो महवर थींदी पई वञे। हीउ हिकु नओं ट्रेंड आहे जंहिंमें इक़बाल जो गज़ल जोगी जॻह वालारींदो। बक़ौल इक़बाल जे तूं शाइरी जे लाइ रुले थो ऐं मञणो थो पवे त हू पंहिंजी शाइरी में तनहा न आहे। अनेक महरुक हुन सां हुनजे गज़लनि में गॾु आहिनि। हुन जा स्केल ऐं स्ट्रोक जिन ते जेका बाह बरी आहे पाण गॾिजी उन ते हथु सेकियूं पिया। संदो हिकु गज़ल जा ही 3 बंद बि कुझु अहिड़े ई अहसास में रंगियल आहिनि। सीर वांगे वही वही आहीं, वीर वांगे लही वही आहीं। को त काथो हुजे क़यामत जो, को त काथो हुजे क़यामत जो, केस ताईं कही वही आहीं। मां त मिसमार थी चुको आहियां, तूं बि हाणे ढही वही आहीं। या इक़बाल चवे थो त दीन जो हो या त दुनिया जो शराब, हर तमन्ना कंहिं तमन्ना जो शराब। हा तुंहिंजो मौसमनि जहिड़ो मिज़ाज, हाय तुंहिंजो मौसमनि जहिड़ो मिज़ाज, हाय तुंहिंजी सूंहं सहरा जो शराब। हीउ प्यारो शाइर हिकु पासे पंहिंजे हर गज़ल में जोन एलिया जहिड़ो ओलिया थो नज़र अचे त ॿिए पासे हू पंहिंजी शाइरी जे पंध में वरी हिकु मुकमल फ़लसफ़ी जेको सोचींदो हिकु अहिड़ी ॿोली में आहे जंहिंजे ॻाल्हाइण वारो अञा पहिरियों ॿार बि न ॼाओ आहे ऐं उन जी सोच जो इज़हार पंहिंजी मादरी ॿोली में करणु संदसि मजबूरी बणिजो वञे। इक़बाल पंहिंजे गज़लनि में आर्कीटाइप्स ट्रेंड जो जेको चंग वॼाए रहियो आहे ऐं समूरी मीरास खे छंडे फूके उजरो करे पेश पियो करे, इहो निबार कमु संदसि शाइरी खे ज़रूरु जीदान ॾींदो। मूंखे संदसि गज़ल पढ़ण खां पोइ वॾो फ़लसफ़ी योंग यादि ईंदो आहे जंहिं चयो हो त अक़ली शऊर जे ऊची इमारत जे हेठी मंज़िल में पूरी इंसानी नसुल जो माज़ी तमसीलनि जी शिकल में मौजूदु आहे। इक़बाल चवे थो त भुल वॾे वलवले में हुई, ॻाल्हि दिलि जे गले में हुई। तात तोखे खंभे हो खयों, राति पंहिंजे रले में हुई। या इक़बाल चवे थो त मींहुं आ मौसम मटाई मोह जी, हर तमन्ना ॼण तराई मोह जी, हर खिवण ॼण मुर्क मारू ॼाम जी, हर ककर ॼण कितकिताई मोह जी। अॼु वुठे जी वाव का वीणा हुई, ॼण वजूदनि में वॼाई मोह जी। ॾिस त माया कीअं ॻातो ॻोठ खे, ॾिस वणनि में वांदकाई मोह जी। इक़बाल मुंहिंजे ई दौर जो मूंसां सलाहियल हिकु अहिड़ो फ़नकार शाइर जेको शाइरी करे नथो पर वॼाए थो। कंहिं
कंहिं थां थी न सघंदो, कंहिं जाइ जी न सघंदो, ॾाढो परे छॾियो अथई, ॾाढो परे छॾियो अथई। हेॾांहुं रूड़ पाए होॾांहुं धूड़ पाए, ऐं छेगिरी हवा खे ही छा करे छॾियो अथई। जा भाव सां भिॼायई, जेका लिङे लॻायई, तंहिं मोह जी मिटी सां माॻे ई मरे छॾियो अथई। ॾिस रंग रंग बादल उॾरी, ॾिस रंग रंग बादल उॾरी अखियुनि में आया, ईअं कंध खे कुल्हे ते दधके धरे छॾियो अथई। या इक़बाल चवे थो त पेई वटबी सटबी रात, कटजी कटजी कटबी रात। ईअं त रात गुज़रंदी कान, जोभन मां का झटबी रात। छाणे तारनि जी का छाट, तुंहिंजी छित ते छटबी रात। उभरी आहे कोयल कूक, ईअं लॻे थो फटबी रात। या वरी इक़बाल चवे थो त धुंधल के माज़ी मंझां बि झिरमिराईंदड़ हुई, अॼु बि कंहिंजी यादगिरी दिलि लिभाईंदड़ हुई। धुंधल के माज़ी मंझां बि झिरमिराईंदड़ हुई, अॼु बि कंहिंजी यादगिरी दिलि लुभाईंदड़ हुई। केतिरा तारा खिड़िया हा राति मन जे ऋण मथां, हर गली तुंहिंजे गगन जी गुनगुनाईंदड़ हुई। तिरविरा मुंहिंजे तसवुर में हुआ, मैं कदे जी शाम केॾो लड़खड़ाईंदड़ हुई। कुझु बि पधरो कोन हो, कुझु बि पधरो कोन हो, ऐं कुझु बि ओझल कोन हो। भेद जेको थे खुलियो, खिल में खुटाईंदड़ हुई। मूंखे यादि थो पवे त कुझु ॾींहं पहिरीं इक़बाल रिंद जे हिकु शाइरानी तरकीब ते मशहूरु नक़ाद साईं ताज बलोच साहब इहो एतिराज़ वारियो हो त शाइरी वेही बि नथी सघे, ऐं ख़ासि तौर ते क़ैदी शाइरी। मूं उन ते पंहिंजी नाक़स राय तहत ईअं लिखियो हो त मोहतरम साईं ताज बलोच, तव्हां जेको नुक़्तो मूं लाइ सवाल जी सूरत में छॾियो आहे, इहो इंतिहाई अहम बि आहे त उनखे क्लियर बि थियणु घुरिजे त शाइरी इबाम खां पाक ऐं आम फ़हम हुजे। अव्हां पारां शाइरी जे वजूद या अदम वजूद जो जवाबु ईंदो त पोइ पाण उन ते वधीक ॻाल्हाईंदासीं। शाइरी सुम्हे कीअं थी, उथे कीअं थी, ऐं वेहे कीअं थी। आख़िर में आउं इहा ॻाल्हि चवंदुसि त इक़बाल रिंद जो गज़ल न सिर्फ़ु रोमांस ऐं जमालियात जे ॻुझनि पेचरनि जा पंध थो कराए, पर समाजी हिणाइनि जी अकासी पुण करे थो। इहो हुनर जो करशमो सिर्फ़ु भाॻी सूरत में ई किन शाइरनि खे नसीबु थींदो आहे। ज़रूरत आहे त सिर्फ़ु नवनि ख़्यालनि ऐं उत्साह ॾींदड़ तशबीहनि सां टुपटार थियल इक़बाल रिंद जे नए ऐं अनोखे गज़ल खे कंहिं नक़ाद जी अखि सां न, पर पंहिंजी अखि सां ई पढ़णो पवंदो। अव्हां जी महिरबानी। जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। भिटाई आर्ट्स काउंसिल जा दोस्त सदर रफ़ीक ईसानी साहब, जनरल सेक्रेटरी आशिक़ हालाई खे गुज़ारिश आहे त उहे अचनि ऐं हिते जेके असांजा 4 महिमान लेखक आहिनि उन्हनि खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। गुज़ारिश आहे साईं रफ़ीक ईसानी साहब ऐं आशिक़ हालाई साहब खे तो मथे स्टेज ते अचनि, असांजे चइनि तख़लीकारनि खे पंहिंजे पारां जेकी अजरक जो तोहफ़ो पेश करे रहिया आहिनि। हाणे मशकूर फुलकारो साहब हिते मौजूदु आहे, मशकूर फलकारो साहब हिते मौजूदु आहे, जेको मोहतरम अज़ीज़ टालपुर जी ज़िंदगी ऐं उनजी लिखनि जे हवाले सां पंहिंजा ख़्याल पेश कंदो। मशकूर फलकारो। जाए न सॼो ॾींहुं, जाए न सॼो ॾींहुं, हींअरो उठे वॻ जिया। जाए न सॼो ॾींहुं, हींअरो उठे वॻ जिया। मूं प्रिया से नींहं छिनण कारणम कयो। शऊर साञा ऐं सिंध जा अशको जीअ सिंध। मुंहिंजे मकाले जो उनवान आहे अदब में तंज़ मिज़ाह जो समाजी कारज ऐं डॉक्टर अज़ीज़ टालपुर। समाज जी इर्तिक़ाई तरक़ीअ में इंसान जे रवैयनि खे वॾो अमल दख़ल हूंदो आहे। समाजी तरक़ी में जिते माण्हुनि जा हाकारी रवैया इतिहाद ऐं गॾियल समाजी संग पैदा कंदा आहिनि, जंहिंजे बुनियाद ते समाजी तरक़ी जी इर्तिक़ा जे सफ़र में तेज़ी ईंदी आहे, उते वरी नाकारी रवैया समाजी तोड़ फोड़ जो सबबु बणिबा आहिनि, जंहिंसां वरी समाजी इर्तिक़ा रुकिजी वेंदी आहे।
असीं जॾहिं इंसान जी इर्तिकाई तारीख़ ऐं क़ौमनि जे उरूज ज़वाल जे सबबनि खे ॻोल्हींदासीं त इंसानी रवैयनि जे उन्हनि ॿिन्ही रुझाननि जो समाजी तरक़ी जी इर्तिका में मनफ़ी ऐं मुस्बत किरदारु नज़र ईंदो। इंसानी नफ़्सियात जे माहिरनि इंसान जे उन्हनि ॿिन्ही रवैयनि खे नफ़ी ऐं इस्बात जो नालो ॾिनो आहे ऐं दुनिया जे सभिनी मज़हबनि ऐं समाजी साइंस जे नज़रियुनि जो बुनियादु नफ़ी ऐं इस्बात ते रखियलु आहे, जंहिं बुनियाद ते वक़्त ब वक़्तु ॾहनि माण्हुनि इंसानी नफ़्सियात जे रुझाननि जे मुस्बत तामीर लाइ अदब जे समाजी कारजनि खे नज़र में रखंदे मुख़्तलिफ़ अदबी शोबनि में लिखियो। उन्हनि अदबी शोबनि में मज़ाया अदब जो शोबो बि ख़ासि अहमियत रखे थो। इंसान में नाकारी रवैया, अनापरस्ती, खुद पसंदी, एहसास बरतरी, ज़ाती मफ़ाद परस्ती, ज़ाती इंतकाम, हसद, हठ ऐं होड़ वारनि रुझाननि सबबि पैदा थींदा आहिनि। इन करे इंसानी नफ़्सियात जे उन्हनि मनफ़ी रवैयनि खे माठो करण लाइ वक़्त ब वक़्तु तंज़ मिज़ाह, भोगनि ऐं चर्चनि खे इलाज तौरु कमु आंदो वियो आहे। तंज़ मिज़ाह जिते हिकु तरफ़ इंसानी नफ़्सियात जे मनफ़ी रवैयनि खे माठो करे थो, उते ॿिए तरफ़ वरी इंसान में प्यार, मोहबत, कुवत बर्दाश्त, सच खे क़बूलण जहिड़ा क़ीमती रुझान बि पैदा करे थो, जेके सेहतमंद समाज जी अदावत जा अहम थंभा आहिनि। इन करे समाजी नफ़्सियात जे माहिरनि इंसान जे मनफ़ी ऐं तुर्त रद्द अमल में अचण ऐं गैर संजीदा अमलनि जी बीमारी जो इलाज तजवीज़ कंदे तंज़ो मिज़ाह खे अदब जे कारगर शोबे तौरु रवाज में आंदो, जंहिंजे नतीजे में समाजी तरक़ी ऐं मनफ़ी इंसानी रुझाननि जे घटिजण सबबि सेहतमंद रवैयनि जो जनमु थियो। उन करे इहो चई सघिजे थो त तंज़ मिज़ाह जी अदबी अहमियत क़दीम ज़माने खां ई इंसानी इर्तिका जे सफ़र में तामीरी रवैयनि पैदा करण लाइ महसूसु कई वई। वेझड़ाई वारे दौर में ख़बर चांग, मुबीन पनाई, इब्राहिम मुंशी, सरवेज सिजावली, नबी बख्श हमदर्द, सुमरो सोदाई, हाजी रावत लाशारी, शादू मंगनहार, अली बख्श फलकारो, लहरी फ़कीर, उमर नागो, दोलू फलकारो, कादू शीदी, मोहम्मद मस्करो, पिलपिली, मिलन ओठो, मीरो गिशकोरी, कंदो खासकेली, याकूब सोलंगी, उस्ताद बेगो फ़कीर, नथू कहेरी ऐं कादर बख्श मिठू खां सवाइ बि काफ़ी अणगणिया भोगाई ॻोठाणा अवामी किरदार मिलनि था, जेके तंज़ो मज़ाह जे ज़रिए समाज जे रवैयनि ते तनक़ीद खां सवाइ तफ़रीह जी ज़रूरत जी पूराई कंदा रहिया आहिनि। संदन नासाना गुफ़्ता, भोग ऐं शाइरी माण्हुनि जे दिलनि में घर करे न सिर्फ़ु वेही रही, पर उहा कचहरियुनि जे ज़रिए पोइनि नसुलनि ताईं मुंतक़िल थी रही आहे, जिन खे माण्हू संदन तख़लीकारनि जी ज़िंदगी में या मरण बैदि बि विसारे न सघिया आहिनि। इन करे ई अदब जी तारीख़ ते नज़र फेरण सां इहो नतीजो निकिरे थो त शाइरी ऐं मज़ाया अदब सदा हयात अदब जूं सिन्फ़ूं आहिनि। अदबी सिन्फ़नि जे समाजी असरनि खे ॾिसबो त संजीदा अदब जे मुक़ाबले में तंज़ो मिज़ाह सां भरपूर अदब वधीक मक़बूलियत माणी आहे। सिंधी सहाफ़त जे शुरूआती दौर में मरहूम शमसुद्दीन बुलबुल, मोहम्मद आशम मुख़लिस, मोहम्मद उस्मान नीपलाई, अली मोहम्मद राशिदी जा मज़ाया कालम अख़बारनि जी अवामी मक़बूलियत जो सबबु बनिया। बाद में नूर अब्बासी, हलीम बिरोई, अली अहमद बिरोई, मीर मोहम्मद टालपुर, शमशेर उल हैदरी ऐं ॿियनि जा कालम अख़बारनि में पढ़ंदड़नि जी दिलचस्पी खे क़ाइमु रखंदा आया। इन खां सवाइ हेसि ताईं ॿिया बि केतिरा ई कालम निगार तंज़ो मिज़ाह ते लिखंदा आया आहिनि। सिंधी अख़बारनि में मज़ाया कालमनि जे समाजी कारज जी जॾहिं तौर तक कंदासीं त शमसुद्दीन बुलबुल, मोहम्मद आशम मुख़लिस, मोहम्मद उस्मान नीपलाई, अली अहमद राशिदी, शमशेर उल हैदरी जे कालमनि खां सवाइ बाक़ी अक्सर मज़ाया कालम तफ़रीह अदब जे ज़ुमरे में अचनि था। डॉक्टर अज़ीज़ टालपुर जो जनमु टंडे मोहम्मद ख़ान भरिसां ॻोठ भाई ख़ान टालपुर में थियो। हिन बालकपण में ई पंहिंजी नानी जना ऐं मासी महनज़ खां भोग चर्चा ऐं मज़ाया नकुल ॿुधा ऐं ईअं हिन खे ॼमंदे ई
तंज़ मिज़ाज जी सुती मिली। संस ॻोठ में लधो मवाली, मिठो मवाली, ग़ुलाम अली मंडो, हाजी खान ऐं मामू मेवो नाले वारा भोगाई ऐं चर्चाई हूंदा हुआ, जिन जी ज़िबानी हिन नंढपुण में भोग चर्चा मज़ा या नकुल ॿुधा, जिन जे असर सबबि ही नंढपुण खां ई भोगाई तबियत जो बणिजी वियो। अॻिते हली हिन जॾहिं रिसालनि अख़बारनि में नूर अब्बासी, अली अहमद बिरोई, हलीम बिरोई, शमशेर हैदरी ऐं उर्दू जे मज़ाह निगार इब्राहिम जलीस जे मज़ाह लिखणियुनि खे पढ़ियो त खेसि कहाणियुनि सां गॾु मज़ाह कालम लिखण जो शौक़ु बि पैदा थियो। हिन शागिर्दी वारे ज़माने में ई 1973 खां लिखण जी शुरूआत कई ऐं बाक़ाइदे मज़ाह कालम लिखण जी शुरूआत हैदराबाद मां जारी थींदड़ अख़बारनि रोज़ाना सवाल, रोज़ाना शाम ऐं टंडो मोहम्मद ख़ान मां जारी थींदड़ हफ़्तेवार मारूड़ा खां कई। हिन वक़्तु ही सिंधी अदब जे मज़ाह कालमनि जी तारीख़ जी रोशनी में माज़ी जे समूरनि तजुर्बनि खे सूंह बनाए मज़ाह कालम लिखण में पंहिंजो मुनफ़रद तमीरी किरदारु अदा करे रहियो आहे। ही जाखोड़ी लेखक जेको न सिर्फ़ु रोज़ाना कावश हैदराबाद ज़रिए मुसलसिल पाबंदी सां पंहिंजा कालम आवाम ताईं पहुचाईंदो रहियो आहे, पर सिंधियुनि जे आलमी तर्जुमान रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां बि संदसि कालम हफ़्तेवार संदसी आवाज़ में नशर थींदा रहनि था। इहो चई सघिजे थो त डॉक्टर अज़ीज़ हिन वक़्तु सिंधी ॿोली में तंज़ मिज़ाज जो जग मशहूरु कालम निगार आहे। संस मज़ाह कालमनि में हिकु तरफ़ तंज़ मिज़ाज आहे त ॿिए तरफ़ मसइलनि जी निशानदेही ऐं टे तरफ़ उन्हनि जे हल लाइ कुझु करण जो ॾसु ॾिनल आहे। इहे टे ई ख़ूबियूं रखंदड़ सिंधी ॿोली जे मज़ाह अदब में हिन खां अॻु में तमामु थोरियूं लिखणियूं मिलनि थियूं। उन खां अलावा ही जाखोड़ी लेखक सिंध जी ॿाराड़ी जा आम किरदार, उन्हनि जा निज नाला बि मुतारिफ़ कराईंदो रहियो आहे। ॿाराड़ी जे रस्मनि, आम माण्हुनि जा रवैया, संदन गुफ़्तगू जो अंदाज़, संदन एहसास महरूमी जे दर्द जी अकासी इंतिहाई दिलनि में घाव कंदड़ अंदाज़ में कयल हूंदी आहे। हू कालमनि जी शुरूआत में मुल्कूं आणींदड़, विच में दर्द जी भोगना ऐं पछाड़ी में अखियुनि में लुड़क आणींदड़ तमीरी सोच पैदा कंदड़ हूंदी आहे। अहिड़ा सगारा कालम लिखण ते हू सॼियूं रातियूं जागी कालम लिखंदो आहे। डॉक्टर अज़ीज़ गुफ़्तार जो गाज़ी कोन्हे, पर किरदार जो बि गाज़ी आहे। ख़ासि जेका ॻाल्हि हिन में आहे, जेका आउं सभिनी दोस्तनि खे ॿुधाइण थो चाहियां, उहा इहा आहे त ईद जे ॾींहुं ई सुबुह जो सवेरे उथंदो आहे ऐं ईद नमाज़ पढ़ण खां पोइ घर ईंदो आहे। घरां ताम तयारु कराए कंहिं बि ग़रीबनि जे बस्ती, जेका झूपड़पट्टी हूंदियूं आहिनि शहरनि में, त हैदराबाद जे आसपास एतिरियूं काफ़ी हूंदियूं आहिनि, उन्हनि ग़रीबनि जे उन्हनि झूपड़ियुनि में ई वेंदो आहे। उते उन्हनि ग़रीब ॿारनि सां थाल में उहो ताम विझी उन्हनि सां गॾु खाईंदो आहे ऐं उन्हनि खे ख़र्ची ॾींदो आहे पंहिंजे वसाइल। उन खां पोइ हू वरी पंहिंजे ॻोठ वेंदो आहे, जिते नंढपुण जे दोस्तनि सां मिलंदो आहे। त आउं सम्झां थो त इहो ईद जहिड़ी ख़ुशीअ में खे बि सोह में तब्दील करण वारो जेको हुनजो अंदाज़ आहे, सो हुनजे इश्क जो सबूत आहे, दर्द जो सबूत आहे। ख़्याल जीए, जागे ऐं लिखंदो रहे सदाईं। ऐं हाणे महफ़िल जे माहौल खे थोरो तब्दील करण लाइ असां वटि हिकिड़ो सुरीलो आवाज़ु मौजूदु आहे सरर सखीराणी जो। उनजी गुज़ारिश आहे त फ़क़ति हिकिड़ो ई ॿोल अची पेश करे त जीअं स्टेज ते वेठल दोस्तनि खे, जेके असांजा महिमान आहिनि, मौक़ो ॾेई सघे। पर इन खां अॻु में हिते असां वटि प्रोग्राम में कई आई आहे CSP पास कंदड़ सिंध जी पीरी न्याणी ASP साई टालपुर साहिबा, जेका हिन मौक़े ते जेको संदसि वाल साहब खे तख़लीक़ुनि जे हवाले सां, अदबी ख़िदमतुनि जे हवाले सां मान मञता ॾेई रही आहे सिंधी अदबी संगत, इन मौक़े ते खेसि गुलदस्तो पेश करण थी चाहे। मां गुज़ारिश करियां थो मोहतरमा ASP सुहाई टालपुर साहिबा खे त हू खेसि गुलदस्तो
पेश करण सां गॾोगॾु अदी पंहिंजे वालिद साहब बाबति 2 अखर ॻाल्हाइणु चाहे त मूंखे गुज़ारिश थो करियां थो अचे गुफ़्तगू करे। ॾाढी ख़ुशी थी मूंखे इन प्रोग्राम में अची करे उहे ई साॻिया चहिरा ॾिसी जेके आउं बचपन खां ॾिसंदी हुअसि बाबा जी कंपनी जा। काफ़ी टंडो मोहम्मद खान माइल माण्हू ऐं काफ़ी बाबा जा दोस्त। हिकु दफ़ा वरी मूंखे ईअं महसूसु थिए पियो अवामी अस्पताल हुजे ऐं उहे ई माण्हू हुजनि तव्हांजा। मुंहिंजो हिते अची कुझु चवण जो दिलि इन करे चई रहियो हो, बाबा जी तख़लीक़ी सलाहियतुनि सां सभु माण्हू वाक़िफ़ आहिनि ऐं हर सैटरडे ते बाबा जे ह्यूमर सां बि सभु माण्हू वाक़िफ़ थींदा आहिनि, पर बाबा एज़ अ फादर केतिरो सुठो पीउ आहे ऐं हुन असांखे केतिरो सपोर्ट कयो आहे उन लाइ कुझु लफ़्ज़ आउं ॻाल्हाइणु चाहींदसि। चवंदा आहिनि की जेका औलाद हूंदी आहे उहा पंहिंजे माउ पीउ जी अकासी हूंदी आहे। बाबा जूं जेके क्वालिटीज़ आहिनि उहे सभु मूं पंहिंजे अंदरि एब्ज़ॉर्ब कयूं आहिनि, पाण उहे एडॉप्ट कयूं आहिनि ऐं शायदि इहो ई सबबु आहे जो अलाह साईं जो शुक्र आहे अॼु आउं हिन मक़ाम ते आहियां ऐं हिकिड़ी रेपुटेशन रखां थी। इन में बाबा जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे ऐं आई एम थैंकफुल टू यू फॉर सच अपब्रिंगिंग एंड फॉर गिविंग मी योर क्वालिटीज़। थैंक यू सो मच। थैंक यू। सभिनी मोज़िज़ साहिब रेहान खे लख लख वाधायूं ऐं सिंधी अदबी संगत सिंध साईं डॉक्टर मुश्ताक़ साहब खे मुबारकूं हिन प्रोग्राम जूं। मां क़ौमी गीत हाणे साम्हूं ख़िदमत में पेश कयां थो। चवंदा आहिनि त जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे, जहिड़ो हाल पेश करियां थो। हीअ सिंध जी जेका धरती आहे हिन धरतीअ सां मूंखे प्यार आहे, मां मरी थो सघां सिंध मरणी न हो, मां मरी थो सघां सिंध मरणी न। हीअ सिंध जी जेका धरती आहे हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा, हिन धरतीअ में मुंहिंजी ममता, हिन धरतीअ में मुंहिंजो साहु आहे। हीअ सिंध जी जेका धरती आहे हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा, हीअ सिंध जी जेका धरती आहे हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा। हो हीअ सुहिणी सुहिणी सिंधड़ी हीअ तुंहिंजी मुंहिंजी जिंदड़ी, हो हीअ सुहिणी सुहिणी सिंधड़ी हीअ तुंहिंजी मुंहिंजी जिंदड़ी, सुहिणी सुहिणी सिंध जीए तुंहिंजी मुंहिंजी जिंद जीए, सुहिणी सुहिणी सिंध जीए तुंहिंजी मुंहिंजी जिंद जीए, सदा वसे सदा जीए हिन धरतीअ में मुंहिंजो साहु वा, हिन धरतीअ में मुंहिंजी ममता, हिन धरतीअ में मुंहिंजो साहु वा। हीअ सिंध जी जेका धरती आहे हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा। हो हीअ मंचर ऐं कीजर ही लाड़ सारो सागर, हीअ मंचर ऐं कीजर हीअ मंचर ऐं कीजर ही लाड़ सारो सागर, सुहिणी सुहिणी सिंध जीए तुंहिंजी मुंहिंजी जिंद जीए, सुहिणी सुहिणी सिंध जीए तुंहिंजी मुंहिंजी जिंद जीए, सदा वसे सदा जीए हिन धरतीअ में मुंहिंजो साहु वा, हिन धरतीअ में मुंहिंजी ममता, हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा। हीअ सिंध जी जेका धरती आहे हिन धरतीअ सां मूंखे प्यार वा,
मां मरी तो सघां सिंध मरणी न हो मां मरी तो सघां सिंध मरणी न सिंध मरणी न सिंध मरणी न। ऐं हाणे हिन अॼोके प्रोग्राम जे हवाले सां ऐं पंहिंजी शाइरी पेश करण जे लाइ ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ मां गुज़ारिश थो कयां ख़ूबसूरत शाइर इक़बाल हिंद साहब खे को अचे ऐं इज़हार ख़्याल। मूंखे इलाही प्रोग्राम थिया आहिनि, दोस्त ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। जेको अज़ीज़ ॻाल्हायो मुंहिंजे लाइ हिन में इलाही हिकिड़ो माण्हू मूंखे इन गिल सां बि थैंक यू अज़ीज़। असल में अज़ीज़ हिकिड़ी ॻाल्हि राहे वियो, उहो इहो त मूंखे ॻाल्हाइण बि कोन ईंदो आहे ऐं आऊं ऑनेस्टली इहा ॻाल्हि करियां थो, अव्हांजी भले राय कहिड़ी बि हुजे, मुंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजो ख़ुशकिस्मती आऊं इन करे सम्झां थो हिन प्रोग्राम जी, उन में मुंहिंजे मौजूदु हुजण जी, जो उनमें आपा मरियम मजीदी अची आहे ऐं आऊं सम्झां थो सिंधी शाइरी हिन घर जी गोली आहे। सिंध परस्ती ऐं वतन परवरी जे खूंटे सां हिननि सिंधी शाइरी खे ॿधी रखियो। आऊं कंहिं बि ख़ुशफ़हमी में कोन आहियां, आऊं जहिड़ो तहिड़ो शाइर आहियां ऐं उहो लिखंदो रहंदो आहियां। को मुंहिंजे हक़ में ॻाल्हाए, को मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, उन सां मुंहिंजे लिखण या मुंहिंजी उन शाइरी ते को फ़र्क़ु कोन पवंदो। बहरहाल दोस्तनि जी महिरबानी जिन मूंखे हेॾो प्यारु ॾिनो आहे। ऐं अव्हांजी ख़िदमत में पंहिंजा हिकु ॿ गज़ल पेश करियां थो, अदी जी इजाज़त। ॻाल्हि में ॻोड़े जीअं हूंदी हुई, ॻाल्हि में ॻोड़े जीअं हूंदी हुई, प्यार जे दड़के जीअं हूंदी हुई। ॻाल्हि में ॻोड़े जीअं हूंदी हुई, प्यार जे दड़के जीअं हूंदी हुई, रेल जी पटड़ीअ जीअं हलंदी हुई, रेल जी पटड़ीअ जीअं हलंदी हुई, जान में धड़के जीअं हूंदी हुई। रेल जी पटड़ीअ जीअं हलंदी हुई, जान में धड़के जीअं हूंदी हुई, बेमहर माणे जीअं ईंदी हुई। बेमहर 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 माणे जीअं ईंदी हुई, दिलरुबा दोखे जीअं हूंदी हुई। वाह जे झुलके जीअं वरंदी हुई, वाह जे झुलके जीअं वरंदी हुई, याद जे खड़के जीअं हूंदी हुई। रूह में वीणा जीअं वॼंदी हुई, रूह में वीणा जीअं वॼंदी हुई, शाम जे तारे जीअं हूंदी हुई। बाह जे शोले जीअं उथंदी हुई, बाह जे शोले जीअं उथंदी हुई, शहर में फितने जीअं हूंदी हुई। बाट में कंहिं लाइ पई ॿरंदी हुई, बाट में कंहिं लाइ पई ॿरंदी हुई, ॿील में ॾीए जीअं हूंदी हुई। ग़रीबी गुज़ारो ॾिए न बि ॾिए, ग़रीबी गुज़ारो ॾिए न बि ॾिए, अमीरी उधारो ॾिए न बि ॾिए। जिते शहनशाही बि शशदर हुई, जिते शहनशाही बि शशदर हुई, फ़क़ीरी बि वारो ॾिए न ॾिए। जिते शहनशाही बि शशदर हुई, फ़क़ीरी बि वारो ॾिए
न ॿुधिए हलो था वञे वञे वाट ते हूअ वटि बि सॼी वञे वाट ते हूअ वटि बि सॼी अखियुनि जो इशारो ॾिए न ॿुधिए हलो था त मैखार जे घर हलो हलो था त मैखार जे घर हलो अड़े मैखवारो ॾिए न ॿुधिए वञे समुंड जीअं राति थी फैलबी वञे समुंड जीअं राति थी फैलबी कविता किनारो ॾिए न ॿुधिए वञे समुंड जीअं राति थी फैलबी कविता किनारो ॾिए न ॿुधिए इहो कीस कजलियुनि अखियुनि हो कयो इहो कीस कजलियुनि अखियुनि हो कयो कड़ाई कुफारो ॾिए न ॿुधिए थोरड़ी आया त थल में रख थोरड़ी आया त थल में रख खणी हुन चयो मूंखे गदल में रख खणी थोरड़ी आया त थल में रख खणी हुन चयो मूंखे गज़ल में रख खणी सार जी कंहिं तंद खे ताणे त छॾ सार जी कंहिं तंद खे ताणे त छॾ प्यार जे कंहिं त पल में रख खणी सार जी कंहिं तंद में ताणे त छॾ प्यार जे बि कंहिं त पल में रख खणी वार कंहिं लाइ हीअं वेड़िया थी भला वार कंहिं लाइ हीअं वेड़िया थी भला ॻाल्हि खोले हाण गल में रख खणी बेकरारी जीअं ढाकुअ में ढके बेकरारी जीअं ढाकुअ में ढके मोह खे मानी पकल में रख खणी छॾ विसारे कंहिं अधूरे ख़्वाब जी छॾ विसारे कंहिं अधूरे ख़्वाब जी भाव खे भाकुर भगल में रख खणी थो लथे उभरे रुगो जोतूं हणे थो लथे उभरे रुगो जोतूं हणे कुझु त पंहिंजो जीअ झल में रख खणी महिरबानी सदाई थी सबका बुखन बासे का जहिड़ी तहिड़ी जाइ जी जुंबश नाहे जा मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे हाणे मां गुज़ारिश करियां थो अॼु जे तख़लीकारनि मां क तंज़ो बज़ा जे हवाले सां ख़ासि सुञाणप रखंदड़ ऐं असांजे वॾड़े मोहतरम अज़ीज़ टालपुर साहिब खे हू अची पंहिंजे ख़्यालात बेदार करे सभिनी खे जय सिंध अस्सलाम वालेकुम यादी मदद नमस्ते राम राम महिरबानी मूं पहिरीं हिकिड़ो कालम लिखियो 8 ॾींहं पहिरीं 3-4 ॾींहं पहिरीं जंहिंमें ख़्वाब में जेको सो मूंसां शाम थी मल्हाइजे दोस्तनि पढ़ियो हूंदो उन जोश में अची जेको डाइस में आउं लत मुकंदो वञा त खटी जी वॼी थी पए तोतल मां कावड़जी थी पए सो उन जी साबिया थी हींअर त वाक़ई हिननि शाम मल्हाई पर मूं अकेली वरी हींअर 3-4 ॼणा ॿिया बि गॾु आहे मूंसां उन में जेके ॻाल्हियूं मूं कयूं से ज़ेब सिंधी सां जेका शाम मल्हाई उहे ॻाल्हियूं कयूं मूं जेको हुन नाला कोन ॾिना उन में मूं लिखियो हुउमि मौला बख्श मेणबती ऐं आगा डंबर आगा ज़फ़र उन्हनि पे केक पीस विराया ऐं नसीर मिर्ज़ा लाइ लिखियो हुउमि त ॾाढो सुठो खिलायसि मूं अलाह सिंह दुआ घुरी त न तूं कहिड़ी जे ख़सलतनि वारो हीउ बचिड़ो बद नज़र खां बचे पोइ हुनखे कटे छॾियो बहरहाल नसीर मिर्ज़ा खे मूं दावत ॾींदड़ छो कोन आयो अॻे हिन ई हाल में नसीर मिर्ज़ा मूंखे सॾायो तकरीर जे लाइ सोची डॉक्टर जी कालम लिखण वक़्तु सोच में वेठो हूंदो आहे
पोइ मर्दनि खे मायुनि वारियूं सुयूं, मायुनि खे मर्दनि वारियूं सुयूं हणो छॾे। पोइ मूंखे घुराई, मूं चयोमांसि नसीर मिर्ज़ा बिल्कुलु सही थो चए। आउं जॾहिं सोच में हूंदो आहियां त पोइ ईअं कमु कंदो आहियां, मर्दनि खे मायुनि वारियूं, मायुनि खे मर्दनि वारियूं। पर हिकिड़े दफ़ा नसीर मिर्ज़ा आयो त मूं वटि न को मायुनि वारी सुई, न को मर्दनि वारी सुई, विची जिन्स वारी सुई। उहा सुई लॻण खां पोइ हाणे अमरा जो कंधु फिरे पियो, हथ पेर हीअं पिया थी न, अलास बाबा अबा, सॼी बाडी बि फिरेसि, चुमियूं पियो ॾे, गॾिजे चुमियूं ॾे, मिठड़ा मूंखे तुंहिंजी मोहबत आहे, मिठड़ा कॾहिं मिलंदे, ख़बरूं ई ॿियूं हथि। ऐं हथ जे हीअं हरकत में सलाम कंदो त कंधु हीअं थो करे जो मोटर साइकिल पियो हलाए। मोटर साइकिल वारा कंधु हीअं करे सलाम कंदा, हथ मथे कंदा ई कोन। बहरहाल तंज़ो मज़ा लिखणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। नसीम बलोच लिखियो त जेको माण्हू ॾुखायल हूंदो तंज़ मज़ा उहो ई करे सघे थो। ऐं तंज़ मज़ा में तख़लीक़ आहे। सियासी मज़मून लिखण त माण्हू त अख़बार पढ़ो, टीवी ॾिसो, सॼो मवाद तव्हांखे अची वेंदो, पोइ पंहिंजा अंदाज़ा लॻायो, थोरो माइनस प्लस सियासी मज़मून लिखी वेंदो। पर तंज़ मज़ा में हिकिड़ी हिकिड़ी शइ तख़लीक़ करणी थी पए, जुमिला तख़लीक़ करणा था पवनि, किरदार तख़लीक़ करणा था पवनि। ऐं तंहिंखां पोइ कंहिंजी दिल आज़ारी न थिए, कंहिंजे शान में गुस्ताखी न थिए, को कावड़जी न पए। ऐं अख़बार जी पॉलिसी खे ॾिसी, अख़बार असां वारी अहिड़ी आहे, छा हुनजी ॻाल्हि कजे त चवंदा लफ़्ज़ गार इस्तेमालु न करियो, सॼो ॾींहुं हिक ॿिए खे गारियूं पिया ॾियनि। लफ़्ज़ गार इस्तेमालु न कयो, गार जे पर लिखो ॻाल्हि, पोइ ॻाल्हि नहीं ॻाल्हि सॻी आहे किताबनि में जिते किथे आहिनि। ऐं नाला न लिखो, किरदारनि जा नाला न लिखो। मिसाल ॻाल्हि ताज जोए जे लाइ का ॻाल्हि लिखंदो, ताज जोए कोन लिखो, चवंदा हिकिड़ो हमरा। पेप्सी न लिखो, लिखो बोतल। अहिड़े क़िस्म सां हुनजी पॉलिसी जो अख़बार जो बि ख़्यालु करिणो थो पए। तंहिंमें असां मुहारो जेको मवाद जेको आउं मोकिलींदो आहियां, तंहिंमें ईमानदारी सां त 40% अचे थो, 60% न वञो उहो दॿे जी टोकरी में वञे। ऐं तंहिंखां पोइ जेको विचां कटीनि था, ऑपरेशन कनि था, साहिबु बूचर सर्जरी थींदी आहे न, जेको ॼट ऑपरेशन कंदो आहे जरा, बूचर सर्जरी। हिनखे कटण जो हिकिड़ो अख़लाक़ थिए थो। अख़बार में कमु कंदा मदद सिंधी वारा ॿिया दोस्त वेठा आहिनि पेंटिंग जी दुनिया जा, त हुनखे जॾहिं कटियो था त पहिरें पैराग्राफ खे ॿिए पैराग्राफ सां ब्रिज ॾियणी आहे, जी पढ़ंदड़ सोचे न बनाई पहिरीं ॻाल्हि हीअ ॿी ॻाल्हि किथां अची ओचली, उहो ब्रिज नथी मिले, चई चई बीह रहिया आहियूं। उहे सभु अलमिया आहिनि, पर तंहिं हूंदे बि कावश जी महिरबानी आहे जो सॼी सिंध में मुंहिंजी ॻाल्हि पुॼे थी। मूं तंज़ मज़ा में हिकिड़ी नवाण आंदी आहे, उहा नवाण इहा आहे त आउं मुंहिंजे हर कालम जे आख़िर में को न को कम जो मैसेज हूंदो आहे। वतन जी ॻाल्हि हूंदी आहे, ग़रीब जी ॻाल्हि हूंदी आहे, हक़ जी ॻाल्हि हूंदी आहे, असांजे नियाणे सां जेके लजालोट थिए थी उन जे पारां वकील थी बीहंदो आहियां। ऐं असांजूं नियाणियूं जेके अगवा थी थियूं वञनि उन्हनि जो वकील थी बीहंदो आहियां। रोज़ी जे ज़ोरी मज़हब था मटाइजनि उन्हनि जो वकील थी बीहंदो आहियां। सिंधी ॿोली जो, सिंध जी तक़सीम जो, ऐं जेके बि ज़ातियूं थियनि थियूं, ऐं ख़ासि करे मुंहिंजे पसंदि जा जेके आहिनि जिन में आउं मलकाणी शाख जी आउं घणी करे ॻाल्हि कंदो आहियां, फज़ीला सिरकी जी आउं ॻाल्हि कंदो आहियां। बहरहाल अज़ीज़ कोपांग ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं, उन करे असां बुनियादी तरह असांजा रिश्ता दर्द जा रिश्ता आहिनि। ख़ुशियूं टहक त ठीकु आहे जंहिंमें आउं पंहिंजे ग्राहक खे जी मच्छी खे फासाइबो आहे, पंहिंजे पढ़ंदड़ खे फासाए खणी थो अचां, पर असल में मूंखे हुनखे दर्द ॿुधाइणो आहे। असां हिन दर्दबंदी देश जा माण्हू आहियूं, हिन ग़ुलाम देश जा माण्हू आहियूं, जंहिंमें वॾेराशाही आहे, जंहिंमें ज़ुल्म आहे, जंहिंमें असांखे टारगेट कयो थो वञे, असांखे असांजा वसीलनि जी मालिकी कान थी मिली वञे, असां नौकरियूं कमु आहिनि थियूं, वॾा दर्द आहिनि। हिकिड़ो दर्द इहो बि आहे त मूंखे किथे मुश्ताक फुल पुठियां छिके न वठे, तव्हां तकरीर बंदि कर। उन करे महिरबानी जेसिन। ऐं हाणे बाज़ारी शख़्सियत जे मालिक सुजाण कहाणीकार मोहतरम साईं उबैद राष्ट्री खे गुज़ारिश आहे त अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। महिरबानी दोस्तनि जी। त लिखण जो कारण छा आहे? केतिरा भेरा लिखण जो सबबु कारण पुछियो वियो, अलाए छो ज़बान बजाए दिलि ऐं अखि ॻाल्हाइणु चाहियो। असीं लेखक हमेशह दिलि जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, अखियुनि जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, पर जॾहिं लिखण वारी ॻाल्हि आई
त सच त अखियुनि रत रुनो। जॾहिं अखियूं रत रोंदियूं आहिनि त तॾहिं अलाए छो हिन इदारे खां थोरो सॾ पंध ते पॉलिटेक्निक कॉलेज जे कुर्सी टेबल ते सिंधी ॿोलीअ जे पहिरें शहीद अब्दुल रज़ाक सुमरे जे रेटे खून खतोरी जी सुराण हवासन में लही आई हुयमि। उहा कुर्सी जंहिं ते शहीद सुमरे ते वार कयो वियो सा त सड़ी खाक थी वई। उहो खंजर बि ॻरी वियो हूंदो, पर अब्दुल रज़ाक सुमरे जे रेटे रत मां अॼु बि सिंध जे सीने मां ॻाढ़नि गुलाबनि जहिड़ियूं कहाणियूं फुटनि थियूं। सिंध में जॾहिं बि ॻाढ़ा गुल छणिया या फुटिया आहिनि या चीबाटे गुम करे मारिया विया आहिनि त कहाणियूं मांझंद सन सोढाणी बरोचन जे ॻोठ वटि मांझंदनि सन वटि जॾहिं सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जे छसी होॾ जे करे टोड़ी पाठक वटि हथे ख़ाली सिंधी कुंदर तितरणी मोर पखियुनि वांगुरु लाल लहू थी वरी ऊचा घाट थिया, तॾहिं नई कहाणीअ जो जनमु थियो। उन वाक़े वक़्तु परियां किथां सिंधूअ जो वहकिरो सुॾकी पियो हो ऐं वेझे परे जे स्कूलनि जे मासूम ॿारनि बेसमझी वीचां उस्तादनि खां पुछियो हो, असांजा सबक़ कचा हूंदा आहिनि, तॾहिं दड़को थपड़ लॻंदी आहे, पर जाम शोरे जे वॾनि स्कूलनि जे वॾनि भाइरनि जा सबक़ त पका हुआ, उन्हनि खे छो मारियो वियो? टोड़ी पाठक वारे हादसे खे 25-30 साल खां वधीक वक़्तु थी वियो हूंदो, पर उन ई वक़्त जे ॿारनि ऐं वरनि खे अॼु बि उहा कहाणी यादि आहे। केतिरा भेरा पुछियो वियो, बल्कि वराए पुछियो वियो त मुंहिंजी कहाणी में सिंध जो इश्क दर्द ऐं मसइलनि जी त ॻाल्हि आहे, पर आउं पाण किथे आहियां? सच त मूंखे पंहिंजूं कहाणियूं वारी थिया वाटुनि जी, खयल कदमनि जी उॾामंदड़ दज़ या 54 रियासत यादि पयूं। सच पुछो, वारी थिया वाटुनि जी खयल कदमनि ऐं उॾामंदड़ दज़ जी सुगंध भरी दज़ में अञा बि रूह रुलियल आहे। हिन ई महफ़िल में थोरो अॻु किथे रूह रुलियल हो। हुन जी नीरी चुनरी गर्ल्स कैंटीन मां छा उॾरी मूं कहाणी लिखी वरिती। उहो 1979 जो ज़मानो हो। कहाणी त न लिखियमि, पर कहाणियुनि मां तासिर लिखी नूर गहलू साहब, प्यारे अख़लाक अहमद अंसारी ऐं प्यारे सलीम चने खे ॾेखारियमि, जिन अलाए कहिड़ी दिलि सां हौसलो ॾींदे एतिरो इशारो कयो त ईंदड़ वक़्त में आउं कहाणीकार थी सघां थो। पर दोस्तो, तव्हां ई फ़ैसिलो ॾींदो कहाणीकार आहियां बि या न आहियां। मुस्लिम कॉलेज नूरमद हाई स्कूल जी तारीख़ी प्राचीन हॉस्टल जिते साईं GMC जे जलसे ते हमिलो कयो वियो ऐं असांजे प्यारे मदद अली सिंधी जे पुराणे साथी सचे वतन परस्त कामरेड उमर ज़ख़्मी थियो हो, उमर शोर ज़ख़्मी थियो हो ऐं पोइ आख़िर दम ताईं असांजे उस्ताद मदद सिंधी वटि वञी पनाह में रहियो। मुस्लिम कॉलेज नूरमद हाई स्कूल जी तारीख़ी प्राचीन हॉस्टल अॼु बि क़ैद में बांधी मारी जियां उन ई मथां हैदराबाद जूं गुज़रंदड़ हवाऊं पुराणनि शागिर्दनि जे क़ौमी नारनि जे पड़ाले जियां गुज़रंदियूं आहिनि, पर उन्हनि हवाउनि जे ज़ूकाटनि खे केरु सम्झे? हर को छड़ो छड़, हर को पंहिंजी देगिड़ी चाढ़ण वारो। ॻाल्हि रुगो मुलनि जी आहे ऐं नई टई कंहिंजे पिया लॻे। गुज़िरियल 25 मई ते मुंहिंजी रहमत, मुंहिंजी छाया, मुंहिंजी अम्मा जिजल मूंखे छॾे वई, ॼण मुंहिंजे मथां नीरो आसमान न रहियो। सॼी सिंध उथली पई। सियासी, समाजी ऐं रूहानी रहबर आया, सभु आया। डॉक्टर मुश्ताक फुल, दोस्त साहिर राहू, फ़कीर मंश दोस्त, फ़कीर दोस्त फिदा हुसैन संजराणी साहब जॾहिं आया त मुंहिंजे बुज़ुर्ग पगदार सां मिलिया त खेनि बुज़ुर्गनि चयो, ही पीर उबैद कि तव्हां कहाणीकार था सम्झो? कीअं था चओ? पर हू त असांजूं गिलाऊं थो लिखे। दोस्तो, मुंहिंजो मतिलबु जॾहिं आउं मुआशिरे जे कुदनि रवायतनि ते एहतजाज कंदे कलम खे अलम करे थो खणा त गिलाखोर सम्झो वञा थो। दोस्तो,
फ़ैसिले ॾियण जा हक़दार अमीन तव्हां सभु आहियो, त छा लेखक सच लिखे या न? महिरबानी। ऐं हाणे आपा मरियम मजीदी साहिबा तव्हांखे ख़ूबसूरत ख़्याल बि ॿुधाईंदी त ख़ूबसूरत शाइरी बि। उते माग मिलंदो जिते पंध पुॼंदा, उते माग मिलंदो जिते पंध पुॼंदा, सचायूं खणी जे अवी साण हलंदा, मतां चओ मरी विया सवेरा ऐं सोभूं, इजो बाख फुटंदी इजो रंग रचंदा। जिए सिंध, जिए सिंधी ॿोली। ऐं सभ खां पहिरीं त सिंधी अदबी संगत खे जे मरकज़ी अॻुवाण सरवाण खे मुबारकबाद चवंदसि, जिन्हनि अहिड़ो सुठो प्रोग्राम कयो ऐं उन में न सिर्फ़ु अदा अज़ीज़ जो ख़्वाबु पूरो थियो, उहो बि अधूरो थियो। उनजी हिकिड़ी जेका ॻाल्हि हुई उहा पूरी न थी सघे त का भर में अबरी सबरी डेल हुजे, डेल कोन्हे, हिकिड़ी भेण अबरी सबरी वेठल नज़र आयसि। बाक़ी मुंहिंजो ख़्वाबु सॼो ई पूरो थियो, छाकाणि त मूं कॾहिं बि पंहिंजे किताबनि ते को मुआग, को तासिर, को तबसरो कोन लिखायो आहे, न ई कॾहिं का मुहूर्ती तक़रीब को ठाही आहे। इन जे करे अॼु जिन्हनि भाइरनि गौस पीरज़ादो या आदा सूरज मूं ते ॻाल्हायो त आउं सम्झां थी उन्हनि ॾाढी महिनत सां ऐं मुहबत सां मूं ते तमामु घणो ॻाल्हायो। अॼु मूंखे बि ख़बर पई त आउं छा लिखां पई। आउं त पाण खे ईअं ई सम्झंदी सब्रो सब्रो मिड़ई शाइरी असां करियूं पिया, बाबा जी ॾिनल सिखिया आहे उहा वाट वठियो पिया अचूं, पर अॼु ख़बर पई त कुझु न कुझु असां में बि कण आहिनि जिन्हनि जी मञता अचे पई। ऐं ख़ासि तौर ते आउं हिन कुझु पल, ज़िंदगी बि कुझु पल आहे, दुनिया बि कुझु पल आहे, पर तख़लीकारनि सां कुझु पल वारो जेको उनवान ॾिनो वियो आहे इहो मुंहिंजे दिलि खे छुई वियो। छाकाणि त इहो कुझु पल जेका तख़लीकार खे मञता ॾिनी वई आहे, आउं सम्झां थी उनजे तख़लीक खे, उन तख़लीक जी हयाती खे हज़ारे पल ॾेई वेंदी, उनजी सघ वधाईंदी, उनमें उत्साह वधाईंदी, उनमें जज़्बो वधाईंदी। ऐं खेनि मुबारकबाद ॾियां थी। ऐं वॾी का डिघी तकरीर कोन कंदसि। बहरहाल शाइरी मूंखे पंहिंजे बाबा खां सिखिया में मिली, पर मुंहिंजी परवरिश बि सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां थी आहे। हालांकि हू घर में मौजूदु हूंदा हुआ, मुंहिंजी सिखिया करे सघिया थे, पर मुंहिंजूं जेके बि लिखणियूं हूंदियूं हुयूं, जेके बि शेर हूंदा हुआ, से जेका दस्तूरी गॾिजाणी थींदी उन में ज़रूरु पेश कंदा त जीअं उन ते ॿिया शाइर बि ॻाल्हाइनि ऐं पोइ उनजो जेको बि नतीजो हूंदो हो सो मूंखे अची ॿुधाईंदा हुआ। त आउं सम्झां थी त इहा वॾी ॻाल्हि आहे त असांजूं जेके दस्तूरी शाख़ूं आहिनि उन्हनि खे फ़ाल बनायो ऐं उन्हनि खे जेको बि शाइर अदीब नवां लिखंदड़ आहिनि उहे मुंझारनि में, छाकाणि असां वटि नक़ाद वारो पासो, तनक़ीद वारो पासो त बिल्कुलु आहे ई कोन। उन्हनि खे ॻोल्हींदा वठूं त नक़ाद कहिड़ा आहिनि, किथे आहिनि। लिखण वारो लिखे पियो, पढ़ण वारो पढ़े पियो, ऐं अहिड़ा करण वारा प्रोग्राम उहे बि मञताऊं ॾियनि पिया, पर उहो तनक़ीद कंदड़ जेको सही ऐं अणधुरियो थी इंसाफ़ वारी तनक़ीद करे इस्लाह बिराए इस्लाह, त जीअं जेके नवां लिखंदड़ आहिनि उहो मुंझारनि मां निकिरनि, उहो अॼु ॾींहुं ताईं सिंधी अदब में नज़र न आयो आहे। मूंखे ख़ुशी थी अॼो कोई प्रोग्राम अटेंड करे उनजी कामयाबी ते आउं जस चवंदुसि, मुबारकूं ॾींदुसि। पहिरीं हिकु नज़म आहे, सिज जी खुड़ी ॾंबियो ऐं राति मां रसा कढो। सिज जी खुड़ी ॾंबियो ऐं राति मां रसा कढो, अंधेर जे पहाड़ सां उमाड़ थी वञी लॻो। सिज जी खुड़ी ॾंबियो ऐं राति मां रसा कढो, अंधेर जे पहाड़ सां उमाड़ थी वञी लॻो। चंड जीअं खिड़ी पओ कला संधी कराड़ में, गहर में गंगाटियल ॻोठड़ा सभु उथारियो। गहर में गंगाटियल सभु ॻोठड़ा उथारियो, हवाऊं हंज में खण थी धूअं धूअं दग ते हवाऊं हंज में खणो। थी धूअं धूअं दग ते हवाऊं हंज में खणो, इन ई रीत था अवी जुगनि ताईं जी सघो। जाग जा झंडा खणी उथो सुजान साथियो, उथो सुजान साथियो, जाग जा झंडा खणी। हाणे असां दाख़िलियत ते जेको कुझु शाइरी कई आहे, जंहिंखे रुमान सॾियो वेंदो आहे, जमालिया सॾियो वेंदो आहे, पर उनखे बि शाइस्तगी जे हद ताईं, किथे बि उनखे शाइस्तगी खां, उनखां मुहज़ब तरीक़े खां ॿाहिरि निकिरणु न आहे ॾिनो। बहरहाल हिकिड़ो गज़ल आहे, तो वटि जेके टाणा आहियूं तुंहिंजूं मुर्कूं माणा आहियूं। तो
तो वटि जेके टाणा आहियूं तुंहिंजूं मुर्कूं माणा आहियूं जंहिं ते गुंदर घर बि उणिजे पाण उहे आडाणा आहियूं जंहिं ते गुंदर घर बि उणिजे पाण उहे आडाणा आहियूं तुंहिंजे कावड़ जे तिड़के ते चाह मखण जा चाणा आहियूं तुंहिंजे कावड़ जे तिड़के ते किंजर जहिड़ी हर कंहिं अख ते किंजर जहिड़ी हर कंहिं अख जे कंधीअ ते कुमाणा आहियूं किंजर जहिड़ी हर कंहिं अख जे कंधी ते कुमाणा आहियूं तुंहिंजे मुख जी गीता ओखी तुंहिंजे मुख जी गीता ओखी पाठी हुअं त पुराणा आहियूं दात नंगर जे शहर वॾे में दात नंगर जे शहर वॾे में आयल के ॻोठाणा आहियूं तो वटि जेके टाणा आहियूं तो वटि जेके टाणा आहियूं तुंहिंजूं मुर्कूं माणा आहियूं नज़म आहे सखणी दुनिया सखणा माण्हू हर का झोली काओ कच्छ सखणी दुनिया सखणा माण्हू हर का झोली काओ कच्छ बुंबे बुंबे ते बाकारे पियो ॿार नंढनि खे वांगर सच बुंबे बुंबे ते बाकारे पियो ॿार नंढनि खे वांगर सच पैतियूं कीन पुॼाणी ताईं चैन सकून जो आखाणियूं पैतियूं कीन पुॼाणी ताईं चैन सकून जो आखाणियूं क़ौमी शऊरा हथें ख़ाली न अहसासनि में दहशतगर्दी कीअं मचाए वेठी मच पैतियूं कीन पुॼाणी ताईं चैन सकून जो आखाणियूं अहसासनि में दहशतगर्दी कीअं मचाए वेठी मच क़ौमी शऊरा हथें ख़ाली क़ौमी शऊरा हथें ख़ाली ॾे में ॾाइप ॾोही आहे क़ौमी शऊरा हथें ख़ाली ॾे में ॾाइप ॾोही आहे आज़ादी जो इज़हार घुरे थी दात असां खां केॾो गछ आज़ादी जो इज़हार घुरे थी दात असां खां केॾो गछ रत रुआरे रोज़ वञनि थियूं रत रुआरे रोज़ वञनि दादा इक़बाल चयो त मूंखे शाइरी पढ़णु न ईंदी आहे पर उनजी शाइरी पढ़ण खां पोइ मूंखे महसूसु थिए थो मूंखे शाइरी पढ़णु कोन ईंदी आहे रत रुआरे रोज़ वञनि थियूं कुठल कथाऊं धरतीअ जूं रत रुआरे रोज़ वञनि थियूं कुठल कथाऊं धरतीअ जूं सूरन झंग में बाह ॾियूं पिया सूरन झंग में बाह ॾियूं पिया हथ वंडाइण लाइ अच हथ वंडाइण लाइ अच सखणी दुनिया सखणा माण्हू हर का झोली काओ कच असीं जे थकासूं सहारा थकी पिया असीं जे थकासूं सहारा थकी पिया बिना जर नदी जे किनारा थकी पिया असीं जे थकासूं सहारा थकी पिया बिना जर नदी जे किनारा थकी पिया गुमाननि में गुम थी असांखे न ॻोल्हियो गुमाननि में गुम थी असांखे न ॻोल्हियो असांखे विञाए सगारा थकी पिया असांखे विञाए सगारा थकी पिया जॾहिं थी वियासूं असीं चंड चोॾहीं जॾहिं थी वियासूं असीं चंड चोॾहीं अर्श ते उॾामी सितारा थकी पिया अर्श ते उॾामी सितारा थकी पिया नकी जोत झरमर नका मद असां वटि नका जोत झरमर नकी मद असां वटि खणी ने ॾिठोसीं निज़ारा थकी पिया रतो छाण जज़्बा लिकाए रखूं छो रतो छाण जज़्बा लिकाए रखूं छो करे घाव दिलि जा इशारा थकी पिया रतो छाण जज़्बा लिकाए रखूं छो करे घाव दिलि जा इशारा थकी पिया अचो हाणे माणियूं सुखनि जी का सोरठ अचो हाणे माणियूं सुखनि जी का सोरठ ॾुखनि जे कफ़स में पनारा थकी पिया असीं जे थकासूं सहारा थकी पिया आख़िरी हिकिड़ो नज़म आहे आज़ाद नज़म मीरा तुंहिंजो यकतारो मूं वटि ईंदे चंग बणियो मीरा तुंहिंजो यकतारो मूं वटि ईंदे चंग बणियो ॻाल्हि ग़लति न कजे जॾहिं मूं इहो शेर लिखियो तॾहिं मूं बाक़ाइदे चंग ॻाल्हि वॼाइणु सिखियो हो तॾहिं पोइ मूं इहो शेर लिखियो तज़ाद न हुजे तज़ाद शाइरी में हुअण ई न खपे जेकी जहिड़ो पाण आहे तीअं ई लिखे सच लिखे ऐं हुन में मुनाफ़िकी न हुजे तंहिंजे करे मूं इहो शेर लिखियो त मूं चंग बि सिखियो मीरा तुंहिंजो यकतारो मूं वटि ईंदे चंग बणियो तूं तां भटके वीरागण थी मुंहिंजो मन ई बन थियो मुंहिंजो मन ई बन थियो तुंहिंजे हथ में ज़हर पियालो मुंहिंजे हथ में सो साॻियो तुंहिंजे हथ में ज़हर पियालो मुंहिंजे हथ में सो साॻियो डुक डुक पीअंदे जुग जुगांदर मीरा खां ॾिस मरियम ताईं अञा न हुनजो अंत थियो अञा न हुनजो अंत थियो अञा न हुनजो अंत थियो महिरबानी इन सां अॼु जो प्रोग्राम पुॼाणीअ ते पहुतो ऐं
वरी बि ईअं ई मिलंदा रहंदासीं, सदाईं गॾु रहंदासीं। महिरबानी। सामिन सिंधी अदबी संगत सिंध जे पारां तख़लीकारनि सां कुझु पल जे उनवान हेठि थियल ही प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ खे पहुतो। असांखे उमेदु आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे वेबसाइट मार्फत अव्हांजा वीचार हिन प्रोग्राम जे हवाले सां असां ताईं ज़रूरु पहुचंदा। जाफ़र मेमण खे सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे हाल मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन